बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़िम प्रोग्राम सुबह मेहरान में मां तव्हांजो पंहिंजो अज़मतुल्लाह कुंभर। उमेद त खैरियत सां हूंदा, ख़ुशि हूंदव, आबाद हूंदव ऐं पंहिंजे पंहिंजे कमनि में मसरूफ़ हूंदव। अॼु हफ़्ते जो टियों ॾींहुं आहे। अॼु थोरा तव्हांजा कम घटि थिया हूंदा ऑफिसिस में बि त घरनि में बि, पर हीअ जेके ॿार मोकिलुनि था आहिनि उन्हनि जेको आहे इहो तमामु वॾो अज़ाब जेको आहे उहो पैदा कयो हूंदो ऐं तव्हांखे हिननि 3 ॾींहंनि में ई एतिरो तंग कयो हूंदो, तव्हां चवंदा हूंदव त इहे स्कूल अलाए कॾहिं खुलंदा। सो ईअं ई थींदो आहे। असां बि नंढा हूंदा हुआसीं त ईअं ई बेज़ारु कंदा हुआसीं पंहिंजे घर वारनि खे, पोइ असांखे बि ईअं ई ताना मिलंदा हुआ, तराह खे वञो, इहे स्कूल त खुले 2 महीना मोकिलूं छो थियूं अथनि। वेल नाज़रीन, हीउ जेको मौसमु आहे, मौसम जी पाण सभिनी खां पहिरीं ॻाल्हि ॿोल कंदासीं त राति तमामु घणियूं तेज़ जेके हैदराबाद में हवाऊं हली रहियूं हुयूं। कराची में बि मौसम ख़ुशगवार हो, सूरत हाल ॾाढी बहितर हुई, पर सिंध जे ॿियनि शहरनि में जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं, जेके सख लाड़काणो ऐं दादू वारा ज़िला आहिनि, हिते गर्मी पद 2 ॾींहंनि जे भेट में थोरो घटि हुयो, पर गर्मी ज़रूरु हुई। ऐं केतिरियूं तव्हां सां मूंखे ॻाल्हियूं करणियूं आहिनि। अॼु माहौलियात जो आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे। तव्हां ॾिसंदा हूंदव त राति खां वठी वज़ीर आज़म ऐं माहौलियाती माहिरनि जा इन्हनि जा मैसेज हली रहिया आहिनि। तव्हां चवंदा हूंदा त आहे छा मामिलो, हीउ सभु माहौल ते पिया ॻाल्हाइनि। सो अॼु माहौल जो आलमी ॾींहुं आहे ऐं इन हवाले सां केतिरा ई अंग अखर जारी थिया आहिनि। माहौलियाती जेके तब्दीलियूं आहिनि उन्हनि जो जेको असरु आहे असांजे माहौल ते, असांजी ज़िंदगियुनि ते, उनजे हवाले सां अॼु ॻाल्हि ॿोल थी रही आहे। गॾोगॾु हीअ जेके असांजा लीडर आहिनि, उहे जेके हिन माहौलियाती सॼे भञ-राह जा जेके ज़िम्मेवार आहिनि, उहे ई अॼु पंहिंजा पैगाम ॾेई रहिया आहिनि त माहौल खे बहितर कयो। ॿुधायो पियो वञे, जेका आलमी माहिरनि जी रिपोर्ट आहे, त हर साल दुनिया में हिन माहौलियाती गदिलाइण जे करे 70 लख माण्हू जेको आहे मौत जे मुंहं में वञी रहिया आहिनि। 70 लख माण्हू मौत जे मुंहं में वञी रहिया आहिनि। तमामु वॾो अंगु आहे इहो। ऐं हीउ जेको ॾिहाड़ो आहे 1974 खां मल्हायो पियो वञे। हिन ॾिहाड़ो मल्हाइण जो मक़सदु इहो हूंदो आहे त हीअ असांजो माहौल जेको आहे उनखे असां ख़ुशगवार रखूं, सरसब्ज़ रखूं, हुन में माहौलियाती जेके गदिलाइण आहे उनखे असां ख़तमु कयूं, उनजे हवाले सां असां आवाज़ु उथारियूं, उनजा जेके फैक्टर्स आहिनि उन ते असां ॻाल्हायूं ऐं उनखां पोइ वरी उन ते अहिड़ी कानून साज़ी कंदे उन ते पाबंदी हई वञे। जेके मिसाल आहे, पाण जेकॾहिं तव्हां जंहिं बि इलाइक़े में रहो था उते जेकॾहिं तव्हांजे भरपासे में कंहिं बि शइ जी फैक्ट्री आहे, कंहिं बि शइ जी, चाहे उहा सीमेंट जी फैक्ट्री हुजे, दवाउनि जी फैक्ट्री हुजे, हीअ जेके ज़रई दवाऊं आहिनि या फीड जूं फैक्ट्रियूं आहिनि ऐं ॿियूं जेके ही पाइप वग़ैरह ठहनि था, कंहिं बि क़िस्म जी का फैक्ट्री आहे त सम्झो तव्हांजो माहौलियाती उते जेको असरु आहे उहो तमामु घणो गदिलाइण वारो आहे। उते तव्हांखे खंघि बि हूंदी त तव्हांखे टीबी बि थी सघे थी, त तव्हांखे चमड़े जूं बीमारियूं बि थी सघनि थियूं। इहा हिकिड़ी आहे जेका इंसानी जिस्म ते इफेक्ट करे थी, गॾोगॾु माहौल ते जॾहिं इफेक्ट कंदी आहे त पोइ हीअ वरी असांजा जेके ॿेला आहिनि उहे कटिजनि था, असांजे जेके जबल आहिनि ऐं पोइ वरी कुदरती आफ़तूं अचनि थियूं। अहिड़ी रीति ॿुधायो इहो बि वियो आहे त हर साल 13 मिलियन एकड़ जेको आहे उहा ज़मीन तां ॿेला ख़तमु कया वञनि था। मतिलबु असां 13 मिलियन एकड़नि तां हर साल जेको आहे उहे ई वण जेको आहे ख़तमु करे छॾियूं था। उनखां पोइ ईअं थो थिए त जेकॾहिं सोनामी अचे थी त तव्हांजा शहर जेको आहे उहे लुड़ी वञनि था, तव्हांजा मुल्क जेको आहे उहे समुंड में लुड़ी वञनि था। अचे थी ॿोॾि त तव्हांजा शहर तव्हांजा हज़ारे घर जेको आहे उहे लुड़ी वञनि था। वरी गॾोगॾु जेॾीमहिल ज़लज़लो थो अचे त धरती ईअं अनबैलेंस थिए थी त तव्हांजा जेके आहिनि सदियुनि पुराणे जेको आहे उहे जेके शहर आहिनि उहे खंडराट में तब्दील थी वञनि था। अहिड़ी रीति गॾोगॾु हीउ जेको पाण जीअं माहौल में हलूं था, वॉक कयूं था, शहरनि में हलूं था, हीउ जेको धुओं आहे उहो असांजे फेफड़नि खे कमज़ोर करे थो, असांजी दिलि खे कमज़ोर करे थो, इंसानी बॉडी खे कमज़ोर करे थो। ज़हरीलूं जेके गैसूं आहिनि माहौल में उन्हनि तमामु घणो असरु छॾियो आहे, जंहिंजे करे हीउ जेको अंगु आहे, आलमी माहिर चवनि था त हाणे इहो ॾींहों ॾींहुं वधी रहियो आहे। ऐं हिकिड़ी ॿी हुन अहम ॻाल्हि कई, चयूं जेॾीमहिल असां हिकु पासे माहौलियाती जेका इहा गदिलाइण आहे उहा वधे पई, ॿिए पासे असां पंहिंजो ॿेला ख़तमु करे रहिया आहियूं, पोइ उन में वधि में वधि जेको ॿियो फैक्टर हींअर पैदा थियो आहे उहो आहे त बुख ऐं बदहाली। ज़ाहिर आहे जॾहिं असां वटि हीअ जेके असांजूं भाॼियूं न हूंदियूं, असांजे लाइ हवा न हूंदी, ताज़ी हवा न हूंदी, असांजे लाइ फल न हूंदा, असांजे मतिलबु त हर पासे ज़हरीलो हवा हूंदी, ज़हरीलो माहौल हूंदो, त पोइ उन सॼी सूरत हाल में ॿुधायो पियो इहो पियो वञे त बुख ऐं बदहाली बि तमामु घणी वधी आहे। माण्हू ज़ाहिर आहे माज़ूर थी वेंदो, कमु न करे सघंदो, बीमार हूंदो। त हीउ सॼो हिकिड़ो तमामु हिकिड़ो वॾो ह्यूज हिकिड़ो इहो सब्जेक्ट आहे जंहिं ते असां कॾहिं बि नज़र न विधी आहे। ख़ासि करे पाण जेकॾहिं पाकिस्तान जी ॻाल्हि कयूं त हिते अञा ताईं कंहिं बि नज़र न विधी आहे। अॼु मतिलबु पहिरियों दफ़ो मूंखे नज़र आयो आहे त अख़बारुनि में जेको आहे सिंध हुकूमत या वफ़ाक़ी हुकूमत इश्तिहार जारी कया आहिनि। अॼु तव्हां ॾिसंदा हूंदा सुबुह सां या राति खां वठी जेको आहे पैगाम हली रहिया आहिनि लीडरनि जा त माहौलियाती तब्दीली ऐं हीअ मामला, पर कमु घणो आहे, तमामु घणो कमु आहे। हिन ते असां रिसर्च कई आहे, ख़ासि करे मूं बि हिन ते तमामु घणो कमु कयो अथमि। तव्हां वञो समुंड जे किनारे ते वञो त उते तव्हां ॾिसो त आबी जीवत जी छा सूरत हाल आहे। असां
घरनि में खाई पी जेको आहे सामान उछलाए छॾींदा, किथे बि घुमणु वञूं था त हीअ जेके थेलियूं आहिनि कचिरो आहिनि उहो उछलाए छॾियूं था। अॼु तव्हां कराचीअ जो समुंड ॾिसो त उन में मतिलबु त ॿुधाइनि था जेके असांजा मलाह भाइर आहिनि उहे चवनि था त हिते हाणे ॿेड़ा नथा हली सघनि। असांजो जेको समुंड आहे उहो हाणे प्लास्टिक जो समुंड थी वियो आहे, जंहिंजे करे न रुॻो ई असांजा बहिरी जहाज़ उन में नथा हली सघनि, पर गॾोगॾु उते जेका आबी जीवत आहे, मिसाल मच्छियूं आहिनि, झींगा आहिनि, ॿी जेकी आबी जीवत आहे उहा मरी चुकी आहे। तव्हांजो हाणे शिकार ई नथो थिए, तॾहिं ई इलाही परे परे मेलनि जा मेल समुंड में सफ़र करे वञी पोइ मच्छी जो शिकार करे अचनि था। वरी जेकॾहिं तव्हां अचो त हीअ जेका गदलाण आहे सॼे माहौल में, उन असांजे ग्लेशियर्स ते केतिरो असरु विधो आहे। वरी जेकॾहिं तव्हां अचो सिंध में त हीअ जेको सिंधू दरिया असांजो वहे थो, सॼी सिंध जे गडरनि जो पाणी जेको आहे उहो हिन सिंधू दरिया में वञे थो। हीअ सिंधू दरिया ही पाणी न आहे, ऐं हीअ सिंधू दरिया ते असांजी ख़ूबसूरत रोमेंटिक शाइरी थियल आहे, मतिलबु त किथां खां वठी जनतुल फिरदौस आहिनि ॿई कंदियूं महिराण जूं। हीअ ॿई कंदियूं जेके महिराण जूं आहिनि, हाणे इहो जेको महिराण आहे इहो गटर नाले में तब्दील थी चुको आहे। तव्हां हिन मां का पाणी खणो ऐं टेस्ट करायो, इहो पाणी जेको आहे ज़हरीलो आहे, न तव्हां इहो पी सघो था, न तव्हां हिन सां वेंझी सघो था। गॾोगॾु इन में एतिरो इफेक्टेड आहे त जेकॾहिं जंहिंमहिल सखर मां ही मोड़ खाए थो त हीअ सखर जो समूरो जेको कचिरो आहे, ऐं जेको 2-3 साल पहिरीं जेका इहा रिपोर्ट आई, जेका पाणी वाटर कमीशन जी जेका रिपोर्ट हुई, उन में इहो चयो वियो त हिन में 100 बीमारियुनि जी जड़ इहो सिंधू दरिया अथव। त महिरबानी करे पंहिंजे आसे पासे जेको माहौल आहे उनखे जेको आहे तव्हां बहितर कयो, उनखे ॾिसो। ऐं जीअं मूं कल्ह बि ज़िक्र कयुमि त हिकिड़ो ॿूटो त पोखियो। अॼु तव्हां जेकॾहिं हूअं होटलुनि ते पाण वञूं था, लखे रुपया कयूं था, ज़ाया कयूं था खाधनि पीतनि ते, महफ़िलुनि ते, हिननि ते, जेकॾहिं तव्हां 100 रुपए जो जेको हिकिड़ो ॿूटो पोखियो ऐं पोइ ॾिसो तव्हांखे ॿूटो केतिरो तव्हांखे केतिरनि बीमारियुनि खां बचाए थो, जॾहिं वणु थींदो न रुॻो तव्हांखे पर तव्हांजी नसलुनि खे। सो महिराण टीवी जे सथ जे तरफ़ां, मुंहिंजी सॼी टीम जे तरफ़ां तव्हांखे हथ ॿधी इहा ई गुज़ारिश आहे त पंहिंजे माहौल खे बहितर कयो। तव्हांजो माहौल बहितर थींदो, तव्हांजी माहौलियाती गदलाण ख़तमु थींदी त ज़िंदगी तव्हांजी सरसब्ज़ शादाब थींदी। इन सॼे माहौलियाती गदलाण जे पोयां जेको आहे जेके फैक्टर्स आहिनि, तव्हांजूं बीमारियूं आहिनि, तव्हांजी बुख ऐं बदहाली आहे, तव्हांजूं कुदरती आफ़तूं आहिनि, इहे सभु ख़तमु थींदियूं सिर्फ़ु हिकिड़े उन जे लाइ त तव्हां जेको आहे माहौलियाती गदलाण खे ख़तमु कयो। इन ते खोड़ ॻाल्हाए सघिजे थो, मूंखे ॻाल्हाइणु आहे पर छा था करे सघूं। जो ज़ाहिरा प्रोग्राम जो पैटर्न आहे, ख़बरूं बि तव्हांखे ॿुधाइणियूं आहिनि, मौज़ूद शख़्सियतूं हिते मौजूदु आहिनि, मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते बि ॻाल्हाइणो आहे। हिन हिकिड़े ई मौज़ूअ ते असां मतिलबु कलाकनि जा कलाक डिबेट करे सघूं था। पर सिर्फ़ु मूंखे इहा ख़ुशी थी जो हिन साल पाकिस्तान में इहो थोरो घणो मतिलबु त खे खुरक पई आहे, ज़हन में आयो अथनि त इहो बि को आलमी ॾींहुं आहे, इन ते बि ॻाल्हाइणु घुरिजे ऐं इहो बि को सब्जेक्ट आहे। पर सिर्फ़ु इन ॾींहं खे अॼोके ॾींहं ताईं महदूदु न कयूं, इन ॾींहं खे रोज़ाने बुनियाद ते वठूं। हीउ जेतिरो असां नुक़सानु कयो आहे, मतिलबु त जेकॾहिं पाण हिन जो को काथो नथा लॻाए सघूं, एतिरो पाण नुक़सानु कयो आहे। घटि में घटि जेकॾहिं पाण खे इनखे इते ई ब्रेक ॾियूं त पोइ ॾिसो केतिरो जेको आहे मतिलबु त माहौल तब्दील थिए थो, केतिरी तब्दीली अचे थी, वधीक जेको नुक़सानु आहे उहो बची सघे थो। वेल पाण हलंदासीं प्रोग्राम जे पैटर्न आहे, तव्हांखे लीडिंग न्यूज़ ॿुधाईंदुसि, हुन खां पोइ पाण प्रोग्राम में कचहरी कंदासीं। दिलचस्प शख़्सियत आहे उहा असांजे प्रोग्राम में मौजूदु आहे। तव्हां सां शोबिज़ जूं ॻाल्हियूं कंदासीं, शोबिज़ इंडस्ट्री जूं, गाननि जूं, अदाकारनि जूं, अदाकाराउनि जूं। हू पाण बि हिकिड़ो सूफ़ी लाकूफ़ी शख़्स आहे, उन सां पाण कचहरी कंदासीं। T20 वर्ल्ड कप जी स्पेशल ट्रांसमिशन आहे, उन सेट ते बि हलंदासीं, हुते बि ॾिसंदासीं त छा अपडेट्स आहिनि। पर सभिनी खां पहिरीं मां तव्हांखे पंहिंजूं ख़बरूं ॿुधायां, मुंहिंजूं पंहिंजूं ख़बरूं न, मतिलबु सॼे हिन मुल्क जूं ख़बरूं आहिनि। सो पाण हीअ जेका कल्ह सुप्रीम कोर्ट में ॿुधणी थी हुई, जेका 2-3 ॾींहंनि खां वठी हले पई, सुन्नी इतिहाद वारी दरख़्वास्त आहे त असांखे मख़सूस सीटूं न ॾिनियूं आहिनि। मख़सूस सीटूं जेको आहे सुन्नी इतिहाद खे बि न मिलियूं, PTI खे बि न मिलियूं, पोइ वरी 55 मख़सूस सीटूं ॿियनि पार्टियुनि खणी छॾियूं, पंजाब में नून लीग खयूं, सिंध में जेको आहे छा चवंदा आहिनि पीपल्स पार्टी MQM जेको आहे वनडे जेको आहे खयूं। सो उन केस जी ॿुधणी थी, पोइ उन में सुप्रीम कोर्ट रिमार्क्स इहे ॾिना त जेकॾहिं आज़ादु उम्मीदवार सुन्नी इतिहाद में शामिलु न थियनि हा त PTI खे जेको आहे इहे मख़सूस सीटूं जेको आहे मिली पई सघियूं, उहा दावा करे पई सघे। ऐं अदालत इहे बि रिमार्क्स ॾिना त इंट्रा पार्टी इलेक्शन जे करे हीउ सॼो मामिलो थियो। हक़ीक़त बि इहा ई आहे त PTI पंहिंजी इंट्रा पार्टी इलेक्शन न कराई हुई, तंहिंजे करे जेको आहे उहो PTI जी जेका पंहिंजी हैसियत न रही। PTI वारा कल्ह बि जेको आहे चीफ जस्टिस साहिब उन्हनि खां सवाल कयो त तव्हां मूंखे ॿुधायो त तव्हांजो प्रेसिडेंट केरु आहे, पार्टी जो प्रेसिडेंट केरु आहे। त PTI जा जेके मेंबर हुआ, जेके वकील हुआ, इहो सवाल जो जवाब ई लॻाए विया ऐं हुनजो जवाबु न ॾेई सघिया। सो इहो सॼो मामिलो आहे, हिन ते मुंहिंजे ख़्याल में अॼु बि ॿुधणी थियणी आहे। सो अञा ताईं इहो फ़ैसिलो न थी सघियो आहे, छाकाणि जो हू जेके 55 मेंबर हिननि जे सीटुनि ते अची विया हुआ, मख़सूस सीटुनि ते, उहे पाण अञा ताईं मुअत्तिल आहिनि। बजट जी ॻाल्हि कंदासीं त सिंध इहो वफ़ाक़ी हुकूमत इन ॻाल्हि ते बज़िद आहे त असां नवां टैक्स न लॻायूं। ऑलरेडी हिन मुल्क में महांगाई आहे ऐं अवाम जो रद्द अमल बि तमामु घणो अचिणो आहे, जेको सख़्तु अचिणो आहे। त पर IMF चयो आहे त न बाबा तव्हांखे टैक्स लॻाइणा पवंदा, ऐं IMF इहा बि ज़िद करे रहियो आहे त तव्हां पघारुनि ऐं पेंशनुनि ते बि जेको आहे
टैक्स लॻायो ऐं उन ते बि तमामु वॾो बहस हली रहियो आहे। सो ॾिसूं था त इहो जेको आहे टैक्स जो छा मामिलो थिए थो ऐं केसि ताईं लॻे थो केसि ताईं नथो लॻे। पर ॻाल्हि इहा आहे त IMF जेको चवंदो ईअं ई थींदो। ऐं तव्हां सभिनी खे ख़बर आहे, बचे बचे खे ख़बर आहे। ॿुधायो पियो वञे त 2900 अरब रुपया जेको आहे टैक्स जो जेको आहे हदफ़ रखियो वियो आहे हिन बजट में। ऐं IMF जो जेको असांखे कर्ज़ु लाहिणो आहे उहो 9700 रुपया, मतिलबु जेका टैक्स थींदी उनखां ॿीण ते असांखे उनजो कर्ज़ु बि ॾियणो आहे। सो इहो बि हिननि टारगेट रखियो आहे त असां इहो कर्ज़ु लाहींदासीं, हिन जो जेको असां कर्ज़ु वरितो आहे। सो वरी इहो सॼो मामिलो आहे टैक्सिस सां ऐं पघारुनि सां। सो ॾिसूं था 10 जून ते बजट पेश थियणी आहे। कल्ह बि सिंध में बि जेको आहे बजट जे हवाले सां सिंध हुकूमत मुख़्तलिफ़ मीटिंग्स कयूं, उहे अॼु बि आहिनि ऐं कॉन्फ्रेंसूं बि थी रहियूं आहिनि जेके बजट जा ॾींहं हली रहिया आहिनि ऐं गॾोगॾु ईद जा ॾींहं बि वेझो अची रहिया आहिनि। ईद जे मां तव्हांखे अपडेट ॾेई वठां त ज़ुल्कात जो चंड जेको आहे चवनि था त 7 जून ते नज़र ईंदो, मतिलबु सुभाणे न परीहं नज़र अचण वारो आहे। ऐं ईद जेका आहे उहा 17 जून ते थियणु वञे पई, इम्कानु इहो पको आहे। अॻिते हलंदासीं। बिजली 2 ॾींहं पहिरीं महांगी थी, हुनजो नोटिफिकेशन जारी थी वियो आहे। हुनजा अंग अखर ज़ाहिर कया विया आहिनि त 46 अरब 61 करोड़ रुपया जेको इहो बिजलीअ जेका महांगी थी आहे जेको काथो लॻायो वियो आहे, इहो सॼो भार जेको आहे तव्हां ते ऐं मूं ते पवंदो, आवाम ते पवंदो। बिजली महांगी थी चुकी आहे ऐं जेकॾहिं तव्हां ॾिसो था त हूअं बि बिजली घरनि में अचे कोन थी, रुॻो असां पाण बिल था भरियूं। त हिन जो मुतबादिल हाणे अची वियो आहे इहो सोलर। तव्हां कोशिशि कयो त सोलर ते शिफ्ट थियो। हिन वक़्तु सोलर तमामु घणो सस्तो आहे। सोलर प्लेटूं तव्हांखे आसानी सां मिलंदियूं ऐं सस्तियूं मिलंदियूं। इन खां पोइ जीअं ई बजट ईंदी त इहे सोलर इहे महांगा थींदा ऐं ठीकु ठाकु हिननि ते टैक्स लॻण वारो आहे। ऐं उन खां पोइ चवंदा त हीअ जेका तव्हां सिज जी रोशनी खणो था इन जो बि तव्हां असांखे टैक्स ॾियो। त हीअ आहिनि सिर्फ़ु तव्हां वटि 9-10 ॾींहं, महिरबानी करे पंहिंजा सोलर सिस्टम जेके आहे ॾिसो था। ऐं सोलर जेके असांखे ॾिसी रहिया आहिनि नाज़रीन जेके चवनि था त असां सोलर अफोर्ड नथा करे सघूं, त हाणे मुख़्तलिफ़ कंपनियूं अची वियूं आहिनि जेके तव्हां खां कुझु पैसा एडवांस वठी तव्हांखे सोलर जो सॼो सिस्टम हणी ॾींदियूं। पोइ तव्हां उन्हनि खे किस्तुनि ते उहे पैसा तव्हां ॾींदा रहंदव। अॻिते हलंदासीं त आलमी मार्केट में जेको आहे तेल वधीक छा चवंदा आहिनि पंहिंजो सस्तो थी वियो आहे ऐं इम्कानु आहे त 15 जून ते जेको आहे तेल जूं क़ीमतूं अञा वधीक घटि थियनि। ऐं स्टॉक मार्केट जी बि पाण ॻाल्हि कंदासीं। स्टॉक मार्केट में जेको आहे तमामु घणी बाड़ाई पई हले, कल्ह तमामु घणी बाड़ाई हुई, शदीद बाड़ाई हुई। सोन 700 रुपया महांगो थियो। सिंध जी ॻाल्हि कंदासीं त DHA सिंध हुकूमत खां ज़मीन घुरी वरिती आहे कराचीअ में ऐं उहा जेका ज़मीन आहे उहा 6000 एकड़ आहे। ऐं उनजो जेको सबबु ॼाणणु वियो आहे त हीअ जेके असांजा शहीद नौजवान आहिनि, फ़ौजी शहीद आहिनि, उन्हनि जे वारसनि जे लाइ असांखे ज़मीन खपे, उन्हनि जे घरनि जे लाइ। तंहिंखां पोइ सिंध हुकूमत उतां जे DC जेको कैमाड़ी आहे उनखे हुकुम ॾिनो आहे त तव्हां इहा ज़मीन सर्वे कयो ऐं पोइ असां इहा 6000 ज़मीन जेको 6000 एकड़ जेका ज़मीन आहे उहा उन्हनि खे ॾिनी वञे। भारत जी ॻाल्हि कंदासीं। सॼी दुनिया जो नज़रूं हिन वक़्तु भारत जी इलेक्शन ते आहिनि ऐं भारत में BJP खे अक्सरियत न मिली आहे ऐं मोदी साहब जेको आहे 3 भेरो पंहिंजी हुकूमत ठाहिण जो ऐलान कयो आहे। मोदी जी पार्टी जेका आहे NDA उन 294 सीटूं खटियूं आहिनि ऐं जेकॾहिं पाण BJP जी ॻाल्हि कयूं त उहा 234 सीटूं खणी 2 नंबर ते आहे। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ साहब चीन जे दौरे ते आहिनि ऐं उन्हनि मुख़्तलिफ़ मीटिंग्स में जेको आहे इज़हार कयो, ख़्यालनि जो जेको इज़हार कयो। उन्हनि चयो त पाकिस्तान ऐं चीन जी जेका दोस्ती आहे उहा हिमालय खां ऊची, हिमालय जबल खां ऊची ऐं समुंड खां वधीक गहरी आहे। ऐं चीन जेको आहे असांजे हर ॾुखे वक़्त में जेको आहे असांखे कमु आयो आहे, असांजी मदद कई आहे, असां हुनजा थोराइता आहियूं। असां सीपेक खे जेको आहे नओं रुख ॾेई रहिया आहियूं, नओं मनसूबो आणे रहिया आहियूं ऐं नवां बिज़नेस जेको आहे असां डोर खोले रहिया आहियूं, बिज़नेस जा दरवाज़ा असां खोले रहिया आहियूं। नाज़रीन, प्रोग्राम में ब्रेक जो टाइम आहे, अञा तव्हां सां खोड़ ख़बरूं करियूं आहिनि, गॾोगॾु शख़्सियतुनि सां बि ॻाल्हाइणो आहे, वर्ल्ड कप ते बि ॻाल्हाइणो आहे। पर हिकिड़ो नंढो ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचूं, न ॾिसंदा रहो सुबुह मेहरान। सुबुह मेहरान में हिकु भेरो ॿीहर भलीकार ऐं तव्हां प्रोग्राम तमामु घणो इंजॉय कंदा जेके शख़्सियतूं असां वटि मौजूदु आहिनि। पर हिकु ॿ सिर्फ़ु ख़बरूं मां तव्हां सां ज़िक्र करे वेठासीं, में अमन मान जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं। कल्ह कश्मीर जो जेको कचो आहे गहलपुर थाणे जी हद आहे, डोमकी पुलिस चौकीअ ते धाड़ेलनि हमिलो कयो आहे। हुन में हिकिड़ो पुलिस एहलकार जेको आहे ककड़वासी उहो शहीद थी वियो आहे ऐं अब्दुल अज़ीज़ ब्रहमानी हुनजो नालो आहे पुलिस एहलकार जो जेको शहीद थी वियो। 2 नौजवान ज़ख़्मी थी पिया। सिंध में अमन अमान जे हवाले सां असां रड़ियूं कयूं था, रोज़ जेको आहे दाहूं कयूं था, पर अखियूं अथनि, दीद अथनि, पर शायदि बेज़र आहिनि। सो सॼो इहो मामिलो आहे। कचे वारी सूरत हाल में तमामु घणी हालति ख़राबु आहे, तमामु घणी हालति ख़राबु आहे। ऐं महिरबानी करे तव्हां जॾहिं ट्रेवल कयो था त पंहिंजो ख़्यालु कजो। कराची जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त कराची में बि जेको आहे हालतूं तमामु घणियूं ख़राबु आहिनि। कल्ह कराची जे जहिड़े डिफेंस जहिड़े पोश इलाइक़े में ॾींहं ॾिठे जो हिकिड़े वापारी खे क़तलु कयो वियो आहे। हू बैंक मां पैसा कढी जीअं ई वञी रहियो हो, 10 लख रुपया क़ीमत हुई
ऐं न रुॻो उन्हनि खां 10 लख रुपया खसूं पर उन खां जान बि खसे छॾियूं। सो अमन मान जी सूरत हाल ते असां रोज़ानो जी बुनियाद ते दाहूं कंदा आहियूं, कूकूं कंदा आहियूं, पर ख़बर नाहे छो जेके असांजो फोर्सिस आहिनि उन्हनि खे कन ते जुअं नथी चुरे ऐं गॾोगॾु ऑपरेशन जूं ॻाल्हियूं थियनि थियूं। हर साल करोड़नि रुपया बल्कि अरबे रुपया त हाणे बजट जेको आहे सिंध पुलिस खणे थी त असां वञी कचे में ऑपरेशन कंदासीं, हीअ कंदासीं, पर को बि फ़ाइदो नथो थिए, को बि लाभ नथो अचे, को बि आउटपुट न पियो निकिरे। ऐं रोज़ जेको आहे केतिरा ई माण्हू अॻवा थी रहिया आहिनि। सिंधियत मां उहे केसिस आहिनि जेके रोज़ानो 3 या 4 केस रिपोर्ट थियनि था, केतिरा ई केस रिपोर्ट ई नथा थियनि, छाकाणि जो उहो बॉर्डर वारो इलाइक़ो आहे, ॿियनि सूबनि जा माण्हू बचनि था, उहे अॻवा थियनि था, त उहे जेसि ताईं मीडिया ते पहुचनि, जेसि ताईं जेको आहे उहो हुननि जी ॻाल्हि जेका आहे ज़ाहिर थिए। हिन वक़्तु सॼे समूरी सिंध में 11 ऐं 12 क्लास जा पेपर हली रहिया आहिनि। उन में कापीअ जी धूम मतल आहे ऐं पेपर अॼोको पेपर बि जेको आहे उहो कराचीअ में जेको थी रहियो आहे रियाज़ीअ जो पेपर, उहो पेपर शुरू थियण खां कलाक पहिरीं जेको आहे उहो व्हाट्सएप ग्रुपनि ते वायरल थी चुको हुयो, व्हाट्सएप ग्रुपनि ते आउट थी चुको हुयो। सिंध जी तालीम जो इहो ई हाल आहे जेको असां रोज़ दाऊं कंदा आहियूं, रोज़ असां सिंध जी तालीम ते ॻाल्हाईंदा आहियूं, पर असां पंहिंजो फ़र्ज़ु निभाए रहिया आहियूं ऐं तव्हांखे बि जेको आहे पंहिंजो फ़र्ज़ु निभाइणो आहे। इन सॼे जो कोई माहौलियाती या साईं सम्झो त समाजी भञट आहे जेको असांजी तालीम जे निज़ाम जी भञट आहे, उनखे जेको आहे जोड़णो आहे त उहो तव्हांखे जोड़णो आहे, मूंखे जोड़णो आहे, त असां सभिनी खे गॾिजी कमु करिणो पवंदो ऐं अञा वधीक नुक़सान खां पाण बची सघूं था। महिमान नालदासीं जंहिं शख़्सियत हिन वक़्तु मूंखे स्टूडियो में जॉइन कयो आहे, पाण शोबिज़ जा तमामु सीनियर तरीन जेको आहे उहो रिपोर्टर रहिया आहिनि, पाण शोबिज़ जी इंडस्ट्रीज़ जे हवाले सां मतिलबु त हिकिड़ो तमामु वॾो नालो रखनि था, तबियत में ख़ुशमिज़ाजी, सदाईं चहिरे ते मुर्क, ऐं जिते ढोल वॼे उते साईं फिदा हुसैन शाह पंहिंजो रक़्स न ॾेखारे ऐं जेको आहे मीर रक़्सम न थिए त सम्झो उहा महफ़िल अधूरी हूंदी आहे, जिते संदसि स्टेक न हुजनि उहा महफ़िल अधूरी हूंदी आहे। पाण केतिरनि ई शोबिज़ जेको आहे शख़्सियतुनि जा जेके इहे असांजा अदाकार हुआ, फिल्मुनि जा अदाकार, ड्रामनि जा अदाकार, वॾियूं वॾियूं जेके हस्तियूं हुयूं, गुलूकार हुआ, उन्हनि जा उन्हनि केतिरनि जा इन्हनि प्रोफाइल लिखिया आहिनि। पाण उन्हनि जे जेके मतिलबु त सफ़ा ईअं पर्सनल ज़िंदगी ताईं हू विया आहिनि ऐं उन्हनि जूं यादगिरियूं उन्हनि वटि केतिरियूं ई सांडल आहिनि। पाण न रुॻो हिन सॼी शोबिज़ इंडस्ट्री खे हुननि ॾिठो आहे सॼी उमिरि, पर गॾोगॾु हिन सॼी सोसाइटी में जॾहिं फ्रस्ट्रेशन आहे, जॾहिं हर माण्हू जेको आहे पंहिंजो ज़हनी बीमारियुनि जो शिकार आहे, डिप्रेशन जो शिकार आहे, उन समाज में हू मुख़्तलिफ़ जेको आहे नयूं स्टोरियूं खणी ईंदा आहिनि शोबिज़ जे हवाले सां, नवनि मौज़ूअनि ते अची ॻाल्हाईंदा आहिनि। जेकॾहिं हिननि वटि को मौज़ू न हुजे त पोइ राग जी महफ़िल हुजे ऐं पोइ हुननि जो तव्हां रक़्स ॾिसो, पोइ तव्हांखे कीअं इंजॉय कराए सघनि था। सो द वन एंड ओनली फिदा हुसैन शाह, वेलकम टू सुबह मेहरान। वालेकुम अस्सलाम, कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? इलाही ॾींहंनि खां पोइ मुलाक़ात थी आहे। ख़ुदा जो शुक्र, अल्लाह जा एहसान। ख़ुशि आहियो? ठीकु ठाक? गर्मीअ खां बचा आहियो? जी, गर्मी खां बचा आहियो? हा माशाअल्लाह, ऐं पंहिंजे पाण खे बचाईंदो आहियां, पंहिंजे पाण खे सभिनि खे बचाइणु। फिदा हुसैन शाह जे अचण सां ई छा कयो, वेठे वेठे माइक वाइक लॻी रहिया स्टूडियो में, सो ॾिसी ॾिसी असांजे प्रोग्राम डायरेक्टर ऐं प्रोग्राम मैनेजर मुर्तज़ा मजबूर साहब खे चयो त तव्हां ॾही खाईंदा कयो ऐं लंच खां पहिरीं ॾही खाईंदा कयो, सॼो ॾींहुं तव्हांजो ठरियल गुज़रंदो। सो मतिलबु त ईअं वेठे वेठे साईं जन अॼु तिबी मशवरा ॾिना। सो साईं जन सां अॼु पाण हिकिड़ी दिलचस्प कचहरी करण वारा आहियूं ऐं पाण हलंदासीं T20 वर्ल्ड कप जे स्पेशल ट्रांसमिशन बि सूबे मेहरान सां गॾु ई आहे। उन सेट ते हलंदासीं त उते असांजा रांदियुनि जा माहिर मौजूदु आहिनि, पाण फिज़िकल एजुकेशन ते तमामु सुठी कमांड रखनि था, स्पोर्ट्स ते जेके मामला आहिनि, क्रिकेट हुजे या असांजी सकाफ़ती रांदियूं हुजनि या कोॾी कोॾी हुजे, मल हुजे, सिंध जा ग्राउंड्स हुजनि, सिंध जा नौजवान हुजनि, उन्हनि ते पाण हिकिड़ी गहरी नज़र रखंदा आहिनि, तमामु सुठो ॻाल्हाईंदा आहिनि। साईं मोहतरम जुनैद साहब असां गॾु मौजूदु आहिनि T20 वर्ल्ड कप जे स्पेशल सेट ते, स्पेशल ट्रांसमिशन में। जुनैद मेमन साहब, तव्हांखे दिलि जी गहराइनि सां असां भलीकार चऊं था। महिरबानी, थैंक यू सो मच। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ख़ुशि आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक आहियां, तव्हां कीअं आहियो? बिल्कुलु ख़ैरियत, अलाह शुक्र, ठीकु ठाक। थैंक यू जुनैद भाई। तव्हां खां शुरू कयूं, साईं फिदा हुसैन शाह खां शुरू कयूं? जीअं तव्हांखे ठीकु लॻे। मां त चवां थो त तव्हां खां शुरू कयूं। T20 वर्ल्ड कप जो हिकिड़ो बुखार आहे, सो छा पियो थिए वर्ल्ड कप में? कल्ह छा सूरत हाल हुई? वर्ल्ड कप जे हवाले से नाज़रीन खे ॿुधाइजे त ही फस्ट टाइम आहे हिस्ट्री में जो अमेरिका में वर्ल्ड कप जो होस्ट थिए पियो। अमेरिका काफ़ी टाइम खां असीं ॿुधूं पिया त अमेरिका बि क्रिकेट में अची वई आहे, पर जेका बाक़ाइदे तौर ते खेॾंदे ऐं होस्टिंग कंदे नज़र अचे पई। अमेरिका हिकिड़ो सम्झो त ही फस्ट टाइम अहिड़ो वेन्यू आहे जेको अहिड़ी कंट्री सां तालुक़ु रखे थो जंहिंजो माज़ी में क्रिकेट जो कुझु बि न आहे। अगरि अमेरिका ॻाल्हि कजे हिकिड़ो त तमामु पावरफुल मुल्क आहे ऐं तमामु रिच कंट्री बि आहे
ऐं ज़रूरु उन करे ई एतिरो जल्दी जल्दी उन्हनि जेके आहिनि इंतिज़ामात कया। इवन इहो ॿुधण में आयो पियो त आख़िरी ॾींहंनि ताईं बि स्टेडियम जो कमु हलियो पिए ऐं जेके हीअ बिल्कुलु सम्झो त नवां ग्राउंड नवां वेन्यूज़ त बिल्कुलु हिकिड़ो क्रिकेट में हिकिड़ी नई जेका शइ असांखे नज़र ईंदी। अञा त जेके मैचिस स्टार्ट थिया आहिनि 7 मैच थिया आहिनि जेके हेसि ताईं थिया आहिनि, पर उन में अञा ताईं को हिकिड़ो अहिड़ो मैच कोन्हे जेको असीं चऊं त यार जेको वॾा मैच हूंदा आहिनि, ह्यूज मैच हूंदा आहिनि, ॿ जेके टीमूं जेके वॾियूं पाण में टकराइजंदियूं आहिनि। वेस्ट इंडीज़ में बि गॾोगॾु मैचिस हलनि पिया, पर जेके दिलचस्प जेके ॾिसणा आहिनि उहे अमेरिका में थींदा, छो त अमेरिका जेके वेन्यूज़ आहिनि नवां आहिनि, बिल्कुलु स्टेडियम हाणे ठाहिया आहिनि, जेके पिचिस आहिनि उहे ड्रॉप इन पिचिस आहिनि, हिकिड़ो तव्हांखे ख़बर आहे आमतौर ते विकेट्स ठहंदियूं आहिनि, उन में टाइम लॻंदो आहे। हीअ डायरेक्ट जेके ठहियल विकेटूं आहिनि डायरेक्ट उहे ड्रॉप थियूं आहिनि, त इन जी रिज़ल्ट बि ॾिसजे छा थी प्रोड्यूस थिए। त तमामु जेके अञा ताईं जेके मुक़ाबिला हलिया आहिनि तमामु दिलचस्प। राति सम्झो त अपसेट थियणो हो या न थी सघियो, इंग्लैंड अनफॉर्चुनेटली इंग्लैंड खे फ़ाइदो न थियो, मैच जेको पाण में जेको रिज़ल्ट न अची सघियो बारिश जे करे, अदरवाइज़ मैच तमामु बहितरीनु हो। उनखां अलावा अमेरिका सरप्राइज़ कयो, पहिरें मैच में ई कैनेडा खे शिकस्त ॾिनी, ऐं अमेरिका सां ई पाकिस्तान जो पहिरियों मैच आहे। हूअं न्यू कंट्रीज़ जेके हूंदा आहिनि उते इहो ई नज़र ईंदो आहे त जेके नवां मुल्क आहिनि उते नवां रांदीगर हूंदा आहिनि, उनखे टाइम लॻंदो आहे, पर अमेरिका जी सिचुएशन कुझु मुख़्तलिफ़ आहे। जेके मोस्टली उते प्लेयर आहिनि उहे टोटल ॿियनि मुल्कनि सां बिलोंग कनि था, या पुराणा क्रिकेटर आहिनि या कंहिं न कंहिं मुल्क सां हुनजो तालुक़ु रहियो आहे, त अमेरिका जी टीम इन लिहाज़ खां कमज़ोर नथी सम्झी सघिजे। त पाकिस्तान जेको सुभाणे जेको पहिरियों मैच आहे त उहो पाकिस्तान लाइ मतिलबु चैलेंजिंग आहे। पाकिस्तान जी करंटली पोजीशन तव्हांखे ख़बर आहे त केतिरी तनक़ीद रही आहे रिसेंट टाइम्स में, प्लेयर्स ते, बाबर आज़म ते, मैनेजमेंट ते, सिलेक्शन कमेटी ते, त इहो हिकिड़ो वेंदे ई अमेरिका सां मैच थींदो ऐं उते हिननि जो को वार्म अप मैच बि न हो, त इहो तमामु दिलचस्प हूंदो त पाकिस्तान कहिड़े तरीक़े सां पंहिंजी जेको वर्ल्ड कप जी शुरूआति करे थो। ऐं पाकिस्तान जेको ॿियो मैच आहे सम्झो त वर्ल्ड कप जो जेको वॾे में वॾो मैच आहे, तव्हांखे ख़बर आहे त जॾहिं बि वर्ल्ड कप थींदो आहे या ICC इवेंट थींदो आहे त हिकु मैच जो इंतज़ारु हूंदो आहे, पाकिस्तान वर्सिस इंडिया। सो उन में बि देरि कोन्हे, सुभाणे 6 तारीख़ आहे, सुभाणे पाकिस्तान जो पहिरियों मैच आहे अगेंस्ट अमेरिका, ऐं 9 तारीख़ ते पाकिस्तान जो मैच आहे अगेंस्ट इंडिया। त फ़िलहालु वर्ल्ड कप हिकिड़ो दिलचस्प आहे ऐं अमेरिका जे लिहाज़ खां ॾिसिजे त इलाही नयूं नयूं शयूं असांखे नज़र ईंदियूं। सही, ज़बरदस्त। तव्हांजे वरी असां वापसि अचूं था, अञा केतिरा ई सवाल आहिनि तव्हां खां करणा आहिनि। साईं फिदा हुसैन शाह ॾे हलूं था। साईं फिदा हुसैन शाह साहिबु, छा पियो थिए, किथे गुम लॻा पिया आहियो, और छा चवंदा आहिनि तूं किथे नड़े वारे पुल ते बुला के तूं किथे रह गया? आम माण्हूअ जी हैसियत सां हैदराबाद में रोमिंग अराउंड, हिकिड़े आम माण्हूअ जे हैसियत सां गर्मीअ जे दॿाउ जो शिकार सभु आहियूं, ऐं मसइला बि खोड़ आहिनि, ऐं मुश्किलातूं बि खोड़ आहिनि, ॾुखियाइयूं बि खोड़ आहिनि, पर माहौलियात जो ॾींहुं आहे त एनवायरमेंट खे पंहिंजा रवैया, पंहिंजा तासुर, पंहिंजा एफर्ट्स, इंडिवर्स, पंहिंजी किर्त सही करे सघे थी। असीं पंहिंजे अंदर जी दरी खोले जेका किर्त कंदासीं, सहप माहौल खे सम्झणु, माहौल मुताबिक़ अराउंड द क्लॉक अवी सॼी जेका हिकमत अमली ठाहियो था पिया, टमाटा पटाटा वठणु वञूं था, ऐं सॼे ॾींहुं अवी ज़ाहिरी ॻाल्हि आहे घर जा कम कारियूं करणा पवनि था, त उन लिहाज़ खां अहिड़ी गर्मीअ में ख़ासि करे एहतियात बि ज़रूरी आहे। मसइलन सिंपल नमूने सां अवी फ्रिज में 2 लीमा खणी ऐं फूदने जा पता कुझु खणी उहो उनखे जूसर में अवी ब्लेंड करियो, ऐं उन खां पोइ पाणी मिक्स करियो उन में, ऐं जग भरे हिकिड़ो रखी छॾियो फ्रिज में। हाणे ईंदे वेंदे तव्हीं उहो हिकिड़ो गिलास, अधु गिलास, हिकिड़ो गिलास पी छॾियो। बिल्कुलु तमामु ख़ूबसूरत ऐं तमामु मतिलबु त मुफ़्त वारो मशवरो। पर हिकिड़ी कॉल आहे, ॾिसूं कॉल ते केरु मौजूदु आहिनि। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं। साईं केरु ऐं किथां खां पिया ॻाल्हायो? ज़िलो जेक मां बाचाल कोठल साईं मीरा परबड़े खां गोठ पराचने खां गुलशन चन्ना। साईं गुलशन चन्ना साहब,
जी 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 सर छा चवणु चाहींदा? इलाही परे खां कॉल कई अथव। जेकबाबाद कीअं आहिनि, हालतूं कीअं हा, आहिनि? मां इहो प्रोग्राम ॾिसूं पिया, मां इहो हलनि पियूं चई अॼु हिते शहीद शाह जे हिते मतिलबु इहो ज़ुल्म त हली रहियो आहे जी हा। सॼे पाकिस्तान में। जे हुकूमत आहे कोन, पीपी जी हुकूमत आहे, बसि इहे धाड़ा फुरा घरनि मां अॻुवायूं। सही ॻाल्हि आहे, बसि बिल्कुलु अलाह बिल्कुलु। जी बसि साईं, अलाह साईं तव्हांखे पंहिंजो हिफ़्ज़ अमान में रखे ऐं अलाह साईं जेको आहे अलाह हिनखे अलाह सिजो। सभ खे पंहिंजी अमान पनाह में आमीन रखे। आमीन आमीन। प्रोग्राम जे हवाले सां कुझु चवणु चाहींदा चना साहिबु? जी साईं जी, महिरबानी। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हांजी वॾी महिरबानी, थैंक यू। ऐं नाज़रीन हिकिड़ो नंढो ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ जल्दी पाण वापसि अचूं था। ॾिसंदा रहो सुबह मेहरान। नाज़रीन सुबह मेहरान में हिकु भेरो ॿीहर भलीकार ऐं मुख़्तलिफ़ मौज़ू, पर सभिनी खां अहम जेको मौज़ू आहे उहो माहौलियात आहे। साईं फिदा हुसैन शाह खां पुछंदासीं। साईं फिदा हुसैन शाह साहिबु, हिकु आर्टिस्ट जे लाइ, हिकु आम माण्हू जे लाइ, हिकु राइटर जे लाइ, ज़ाहिर आहे हिकु लेखक जे लाइ, हिकु शाइर जे लाइ, सभिनी लाइ हीउ तमामु अहम जेको आहे उहो मौज़ू आहे माहौलियात। ज़ाहिर माहौल हूंदो त तव्हांजी क्रिएशन थींदी, तव्हांजो क्रिएटिव आर्ट जेको आहे उहो साम्हूं ईंदो, तव्हांजी क्रिएटिव सोच जेका आहे उहा कमु कंदी, तव्हांजो मतिलबु दिमाग़ जो जेको बल्ब आहे उहो खुली वेंदो। सो छा करणु घुरिजे असां सभिनी खे हिन माहौल जी जेका गदिलान आहे, माहौलियाती जेका भञड़ा आहे, माहौल जेको असां वटि हिन वक़्तु सम्झो त पाण ॿाहिरि निकिरूं पिया त हिकिड़ो ज़हर आहे जेको असांजे अंदरि फिफड़नि में वञे पियो, साहु हुनखे जेको आहे इनहेल करे पियो, ऑक्सीजन न आहे, उहो ज़हर असां इनहेल कयूं पिया। सो प्लीज़। घरां निकिरण महिल जेॾी महिल अवी निकिरो था पिया त हालत अक्सर असांजे 90 बल्कि 95% घरनि में इहो हूंदो आहे त ज़ाल पई दड़ींदी आहे, मुड़ुस पियो दड़ींदो आहे। हाणे महिरबानी करे हथ थो ॿुधायांव, इन सिचुएशन मां निकिरो ऐं घर ई ॾाढा मस्तु थी निकिरो, 2 गिलास पाणीअ जा पी निकिरो ऐं सोचो इहो त अवी निकिरो था पिया त अलाह साईं क़ुर शरीफ़ में चयो आहे त मुंहिंजे बंदनि लाइ सहूलियतूं पैदा करियो त आउं तव्हां लाइ सहूलियतूं पैदा करियो। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। पंहिंजे पाड़े वारा, अव्हांजे पाड़े वारा कंहिंजो डस्टबिन हारियो पियो आहे, अव्हां खणी रखी छॾियो त अव्हांजी मोतबरीअ में को फ़र्क़ु कोन पवंदो। अवी हेठि वञो था पिया, का न्याणी अचे पई, का औरत अचे पई, लिफ्ट में हुनखे पहिरीं जाइ ॾियो ऐं अॻियां हुनखे बीहारियो पंहिंजे माउनि भेनरुनि वांगुरु। इहे वहिंवार आहिनि, इहे असां सिंधियुनि में इहा शइ आहे। असांजा जेके ॻोठाणा आहिनि असीं मटियारीअ में ईअं ई पंहिंजे माउनि भेनरुनि पंहिंजे माहौल में किर्त करियूं था। हैदराबाद में आउं ॾिसां थो त मूंखे उहा शइ नथी मिले, हिकिड़ी अजीब क़िस्म जी बेहिसी आहे ऐं उहा शइ करे थी। उनखां पोइ ॿिए जी बि ॻाल्हि ॿुधो, रुॻो अव्हांजी ॻाल्हि लाइ अहम कान्हे। मसइलन आउं हिते वेठो आहियां त मूंखे पंहिंजो अज़मत जी ॻाल्हि ॿुधंदे मज़ो पियो अचे, कुझु पिरायां पियो। जुनेद भाउ जी ॻाल्हि कंदे मूंखे स्पोर्ट्स जा अपडेट पिया मालूम थियनि त मतलब simultaneously you are doing so many things, getting, availing, observing, experiencing. ठीक है न? ऐं उन विच में जेकॾहिं बि ट्विस्ट करियो, रॉक एंड रोल करे ज़िंदगीअ खे गुज़ारियो। ऐं मसलन कल्ह मूं वीडियो ॾिठी त हिकिड़ी माई किचन में कमु पई करे ऐं ॾाढो ट्विस्ट पई करे। उन सां अव्हांजी दिलि बहिलजंदी, अवी हाइपर कोन थींदो, खामखा जी कावड़ कान ईंदी ऐं खामखा वेलण खणी मुड़ुस खे कोन हणंदो ऐं मुड़ुस खे मुड़ुस कावड़बो कोन्हे जे गिलास जे पाणीअ सां गिलास पाणी ऐं चांहि जी सिप हुजे त को माहौल अहिड़ो कोन थींदो। सही ॻाल्हि आहे। चवण जो मक़सदु इहो आहे असांखे पंहिंजी ड्रेस में, पंहिंजे लहजे में, पंहिंजे मुहज़िब रवैयनि में इहे शयूं क्रिएट करणु घुरिजनि। सही ॻाल्हि। फेसबुक ते, सोशल मीडिया ते असीं वेठा हिक ॿिए सां विड़ूं, खामखा वेठा अवी शाइर आहियो त माना जेकी अव्हांखे खपे सो चओ। कल्ह मूं हिकिड़े बदतमीज़ शाइर खे ब्लॉक करे छॾियो। मुंहिंजो तो शाइरी न कई त सिंध खे को नुक़सानु कोन पहुचंदो। शाइरी त लतीफ़ जज़्बनि जो अहसासु आहे, उन में पहिरीं आहे एहतराम, ख़ुलूस ऐं उन खां पोइ दांव। ठीकु आहे, साईं इमदाद हुसैनी, साईं अयाज़ बुख़ारी, असांजो
लाकीणू लतीफ़ रम्ज़ सां इदराक ऐं आगईअ जे गिटीअ में मोतिया उन्हनि पोखिया न। सही। इमदाद हुसैनीअ जी हिकिड़ी हिकिड़ी सिट आऊं जे वरजायां त झूमण था लॻूं। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु सही ॻाल्हि। शेर चमकंदी हुई जेॾी महिल साईं इमदाद हुसैनीअ जी हिकिड़ी हिकिड़ी सिट ॿुधबी हुई। बिल्कुलु। त अहिड़ा शाइर थियो न, कैलिबर, इम्पैक्ट, तव्हांजी ख़बर पवे, शाइरीअ में ख़बर पवे त हरणी कीअं ठींग टुपा ॾींदी आहे, सही ॻाल्हि आहे, ऐं कीअं टेका टपड़ी थींदी आहे ॿियो केरु माण्हू जे ॿुधे। इहे शयूं आहिनि। ऐं इल्म अदब फ़न सकाफ़त खे सिंध खे हींअर वधीक कंपोज़्ड ऑर्गनाइज़ थियण जी ज़रूरत आहे। असीं वञूं था पिया गूगल में, असीं वञूं था पिया प्लेटफॉर्म्स ते। कल्ह मूं ॾिठो त हिकिड़ी असांजी मेघवार सिंध जी छोकिरी USA में PhD पई करे ऐं सॼो हीअं जर्की पियसि ऐं ख़ुशि थियसि ॾाढो। इहे शयूं जेके आहिनि इल्म में अदब में, असां हिते बहिराण टीवीअ जे अङण ते अची हमेशह महिराण जो ख़ुदा जो शुक्र आहे मंशूर रहियो आहे त तालीम, सिंध लाइ तालीम, पुटनि लाइ बि ऐं न्याणियुनि लाइ, साॻिया रवैया पुट लाइ बि ऐं न्याणीअ लाइ। बिल्कुलु सही ॻाल्हि। त उभरण, अॻियां वधण, अॻकथी करण, हिकमत अमली ठाहिण में इहे सभु शयूं तमामु वॾो अहम किरदारु अदा कनि थियूं। एहतराम, ख़ुलूस, सैप, बर्दाश्त जो मादो, क़ुवत मदाफ़ियत, इहे सभु शयूं। दही खाइण सां क़ुवत मदाफ़ियत वधंदी, ठीकु आहे, गुड कोलेस्ट्रोल वधंदी, गुड कोलेस्ट्रोल। ऐं इहे सभु शयूं अवी पंहिंजे खाइण पीअण जो अहिड़े मौसम में ज़रूरी ख़्यालु रखो, पर माण्हुनि जे मूड्स जो बि ख़्यालु रखो। सही ॻाल्हि आहे। हिक ॿिए जे रवैयनि खे बर्दाश्त बि करणु घुरिजे, हिक ॿिए सां रवैया बि सुठा रहणु घुरिजनि। जुनेद हलूं था। जुनेद भाउ, पाकिस्तानी क्रिकेट टीम जी तयारी कीअं था ॾिसो? सुभाणे जेका मैच आहे ऐं ज़ाहिर अमेरिका पंहिंजो जलवो त ॾेखारे चुको आहे पहिरीं T20 मैच में। पाकिस्तान जी तयारी सभिनी खे ख़बर आहे त पाकिस्तान जी तयारी जेका उमेदु हुई उहा कान्हे। मैच हलंदो अमेरिका सां आहे, पर पाकिस्तान जी पंहिंजी पोज़ीशन इहा आहे त पाकिस्तान साम्हूं वारी टीम खां वधीक पाकिस्तान पंहिंजे पाण में उन में वधीक इशूज़ आहिनि। इहो न आहे त साम्हूं वारी टीम स्ट्रॉन्ग आहे या कमज़ोर आहे। पाकिस्तान अगरि हारे थो त पाकिस्तान पंहिंजनि इशूज़ जे करे हारे थो। असां ॾिठो पियो त पाकिस्तान जो जेको ओपनिंग प्लेयर आहे उहो लास्ट मैच में वरी चेंज थियो। जेको असां ॾिठो पियो त साइम अयूब सां तक़रीबन पोयनि 3-4 सीरीज़ खां 2-2 सीरीज़ खां कैरी कयो पिए त उहो एॾो फ्लॉप थियो जो असां फाइनली लास्ट मैच में असां ओपनिंग पेयर चेंज कयो। हतमी तौर ते पाकिस्तान क्रिकेट टीम जेका हाणे पहिरीं मैच में लहंदी उहा पाकिस्तान पूरी स्ट्रेंथ सां लहंदो। जेका हुनजी जेका पूरी वर्ल्ड कप जी जेका अॻियां सम्झो त असांखे नज़र ईंदो त पाकिस्तान कहिड़ी प्लैनिंग सां पूरे वर्ल्ड कप में वेंदो। पाकिस्तान पहिरें मैच में ई मतिलबु हिकिड़ी पंहिंजे फुल स्क्वाड में पूरे हुन सां वेंदो। कुझु प्लेयर्स में मतिलबु डाउट आहे त उहे प्लेयर कहिड़ा खेॾंदा कहिड़ा कोन खेॾंदा। अगरि बैटिंग जी ॻाल्हि कजे त 4 खां 5 बैट्समैन त कन्फर्म आहिनि, जंहिंमें बाबर आज़म आहे, रिज़वान आहे, तव्हांजो फ़खर ज़मान आहे, उनखां अलावा पंहिंजो लेट ऑर्डर में जेके आहिनि असांजा बैट्समैन पंहिंजो हारिस न। अच्छा, अगरि बैटिंग ते अचूं था उनखां पहिरीं आउं थोरो बॉलिंग जे हवाले सां ॿुधायां त शाहीन आफ़रीदी आहे या असांजो नसीम शाह आहे, मोहम्मद आमिर आहे, प्लस में हारिस रऊफ़ आहे। त इन्हनि मां बि ॾिसिजे त पाकिस्तान 3 बॉलरनि सां वञे थो या 4 बॉलर सां वञे थो। इहा बि शइ ॾिसण जहिड़ी आहे त पाकिस्तान फस्ट मैच में 3 फास्ट बॉलर खणी थो वञे या 4 फास्ट बॉलर। स्पिन में ॾिठो वञे त इमाद वसीम आहे, शादाब आहे, इबरार आहे। त इन में बि अञा ताईं कन्फर्म न आहे त इमाद वसीम जी जेका जॻह आहे उहा त मज़बूत आहे। पर अगरि असां ॾिसूं था बक़ाया बैट्समैन जी तरफ़ त उन में जेको बक़ाया स्पिन जी तरफ़ त शादाब ऐं इबरार, इन में शादाब जा चांसिस वधीक था लॻनि। पर शादाब जो जेको पोज़ीशन आहे उनजी परफॉर्मेंस आहे उहा एतिरी मज़े वारी न रही आहे। त इन में बि कंफ्यूजन आहे त स्पिनर कहिड़ा खेॾंदा। वरी अगरि बैटिंग जी मूं तव्हां ॿुधायो पियो त इफ़्तिखार बि आहे, फ़खर ज़मान बि आहे, रिज़वान आहे, बाबर आहे, त इहे त कन्फर्म आहिनि। हाणे उस्मान आहे, उस्मान खे मौक़ो मिलंदो, कहिड़े नंबर ते मिलंदो इहो बि मतिलबु क्वेश्चन आहे। उनखां अलावा आज़म ख़ान जी पोज़ीशन तव्हां सभिनी जी अॻियां आहे। पाकिस्तान मैनेजमेंट पूरी कोशिशि कई
त आज़म ख़ान खे कहिड़े बि तरीक़े सां टीम में सेट कयो वञे, पर आज़म ख़ान जेको बैटिंग आहे उन में एतिरो जेके 10 11 12 मैच खेॾियो आहे परफॉर्म कोन कयो आहे। पाकिस्तान जी पूरी प्लानिंग हुई त असां हिन बैटिंग जे जेका सेटअप आहे उन में साइम अयूब खे बि असां सेट कयूं, आज़म ख़ान खे बि सेट कयूं, पर अनफॉर्चुनेटली ॿिन्ही बैट्समैननि मज़ो कोन कयो। त इन में मतिलबु ॾिठो वेंदो त इहो त कंफर्म जहिड़ो थी वियो ऑलमोस्ट, त ओपनिंग बाबर ऐं रिज़वानी कंदा, वन डाउन ते नज़र जेको अचे पियो उस्मान खान खेॾंदो, ऐं उन खां पोइ फ़खर ज़मान आहे, इफ़्तिखार आहे, त 5 बैट्समैन इहे कंफर्म नज़र अचनि पिया। उन खां पोइ 6 जेके पोज़ीशन ते पाकिस्तान आया 2 ऑलराउंडरनि सां वेंदो, या हिकिड़ो बैट्समैन वरी एड कयो वेंदो, या आज़म ख़ान आहे, या इन तरीक़े सां वेंदा, या 2 ऑलराउंडर जे शादाब आहे, इमाद वसीम आहे, त हिते थोरी कंफ्यूजन आहे। त 5 बैट्समैन कंफर्म आहिनि, 2 खां 3 फास्ट बॉलर कंफर्म आहिनि, हिकु स्पिनर, हिकु एक्स्ट्रा बैट्समैन ऐं हिकु फास्ट बॉलर। इन में अञा थोरो माना सुभाणे खे असांजे हथ में ख़बर पइजी वेंदी त पाकिस्तान कहिड़ी पोज़ीशन या कहिड़ी प्लानिंग सां वञे थो मैच में। सही। अच्छा, ग्राउंड जी छा सूरत हाल हूंदी, छाकाणि जो त ग्राउंड कल्ह असांखे ख़बर पई त ऑस्ट्रेलिया मां मिटी घुराई वई आहे, उहे ग्राउंड्स उते ठाहिया विया आहिनि, त जंहिं ग्राउंड ते पाकिस्तानी क्रिकेट टीम खेॾणु वञे पई अमेरिका सां, त उते ग्राउंड जी जेका ग्रास रूट आहे या जेका पिच जी जेका सूरत हाल आहे उहा कहिड़ी हूंदी, मौसम जी छा सूरत हाल हूंदी? अमेरिका मूं तव्हां पहिरें सेशन में ॿुधायो त इहे फस्ट टाइम वर्ल्ड कप थिए पियो, त काफ़ी सारियूं शयूं असांखे नयूं नयूं नज़र ईंदियूं आहिस्ते आहिस्ते। ऐं विकेट जी तव्हां ॻाल्हि कई, विकेट मूं तव्हां पहिरीं ॿुधायो त ड्रॉप इन पिचिस आयूं आहिनि, हीअ उहे विकेट्स आहिनि जेके तयारु शुदा विकेट्स हूंदियूं आहिनि, जेके डायरेक्ट अची उते स्टेडियम में ग्राउंड में लॻाईंदा आहिनि। अक्सर ॾिठो आहे त विकेट इन तरीक़े सां ठहंदी आहे त उन में खॾो खोटिजंदो आहे, पोइ उन ते पथर विछाइजंदो आहे, वरी मिटी, वरी पथर, इन तरीक़े सां विकेट ठहंदियूं आहिनि। पर हीअ विकेट उहा जेका डायरेक्ट अची ग्राउंड में पई आहे, जंहिंमें इहो ॿुधण में आयो आहे त जेको हुनजे हेठां खां जो मेटल हूंदो आहे जेको विकेट जे हेठां, ताकी विकेट हिकिड़ी पोज़ीशन में स्टेबल हुजे, त हुन हेठां लोहब आहे, त सम्झो त ज़मीन ऐं पिच जे विच में लोहब आहे। त इहो हिकिड़ो फस्ट टाइम एक्सपीरियंस थिए पियो। प्लस में जेको असां मैच साउथ अफ्रीका जो ॾिठो, साउथ अफ्रीका जेको बॉलिंग कई पिए त अगेंस्ट श्रीलंका, त तमामु हिकिड़ो मतिलबु एॾो आसान न पिए लॻो फॉर बैट्समैन, त तमामु फास्ट बॉलिंग मतिलबु मुश्किल बॉल आयो पिए। पर वरी मूं इहा ॻाल्हि कई त जेसि ताईं एक्सपीरियंस टीमुनि जा मैच नथा थियनि, जे 2 टीमूं मतिलबु वॾियूं टीमूं हुजनि, हलो श्रीलंका बहितरीनु टीम आहे, पर रिसेंट टाइम में श्रीलंका उन पोज़ीशन में न आहे। त साउथ अफ्रीका जेका बॉलिंग असां ॾिठी त हिकिड़ो तमामु हिकिड़ो ज़बरदस्त बॉलिंग हुई, ऐं विकेट तमामु हिकिड़ो ॾुखियो मतिलबु लॻी पिए। पर इन जो एडवांटेज अगरि ॾिठो वञे त पाकिस्तान खे वधीक थींदो, छो त अगरि बॉलिंग कंडीशन फेवर करे थी मैच में त पाकिस्तान खे एडवांटेज मिलंदो, छो त पाकिस्तानी फास्ट बॉलिंग बहितर आहे एज़ कम्पेयर टू इंडिया। शाहिन अफरीदी आहे, नसीम शाह आहे, मोहम्मद आमिर आहे, ऐं अगरि हिन में हारिस रोव 4 अगरि फास्ट बॉलर सां वञे थो पाकिस्तान, या हिन मां 2 बि वञनि था, त पाकिस्तान जी फास्ट बॉलिंग तमामु बहितरीनु थींदी। साथ में गॾु में इमाद वसीम जेको उहो बि तमामु सुठी बॉलिंग करे थो, बाक़ी जेको हिकिड़ो स्पिनर आहे इफ़्तिखार बि पार्ट टाइम सुठी करे थो, बाक़ी अबरार या शादाब इन ते अञा क्वेश्चन मार्क आहे। त चवण जो मतिलबु अगरि लो स्कोरिंग मैच थिए थो, मतिलबु बॉलिंग कंडीशन खे मैच फेवर करे थो, त पोइ इहा शइ पाकिस्तान जे हक़ में बहितर आहे, छो त पाकिस्तान जेको स्ट्रगल करे थो उहो करे ई बैटिंग में थो। जिते असां ॾिठो वॾो स्कोर ठहे थो 200+ या 200 ताईं स्कोर ठहे थो, पाकिस्तान जी स्ट्रेंथ कहिड़ी बि कंडीशन हुजे 150 160 ताईं हूंदी आहे। पर जेकर विकेटियूं अहिड़ियूं हुजनि जिते 160 170 ताईं या 150 160 ताईं मैक्सिमम स्कोर ठहे थो, त पोइ पाकिस्तान खे इहा शइ फेवर कंदी, ऐं पाकिस्तान ज़रूर ब ज़रूरु हिकिड़ो सुठो टारगेट आहे, उन में इंडिया खे क़ाबू करे सघे थो। सो इहा पोज़ीशन आहे। त पर वरी बि इन दी एंड ॾिसिजे त ऑन द डे पाकिस्तान इंडिया जो मैच आहे, उन प्रेशर तमामु घणो हूंदो आहे, त पाकिस्तान उहो प्रेशर जेको उन ॾींहुं सही हैंडल कंदो आहे त हलंदो। अगरि टीम जे प्लेयर्स जी ॻाल्हि कजे, इंडिया ॾे एक्सपीरियंस आहे, ऐं इंडिया विनिंग जेको आहे जेको ट्रैक ते आहे, इंडिया ॿ टे वार्म अप मैचिस बि खेॾिया आहिनि, इंडिया जी टीम स्ट्रॉन्ग बि आहे, मैनेजमेंट हुन ॾे अहिड़ो को बि इशू कोन्हे, ऐं हुननि ॾे सभ खां मेन शइ हुननि खे 4 खां 5 प्लेयर हुनजी टीम में उहे मौजूदु आहिनि जेके तमामु घणा एक्सपीरियंस आहिनि, जिन ते इंडिया जी टीम रिलाए करे थी, जीअं विराट कोहली आहे, रोहित शर्मा आहे, त इन तरह जा प्लेयर स्क्वाड में मौजूदु आहिनि जेके पंहिंजी टीम खे कहिड़ी बि सिचुएशन मां कढी सघंदा, हुननि माज़ी में कढियो बि आहे। त ऑन द पेपर इंडिया स्ट्रॉन्ग आहे, पर अगरि कंडीशन फेवर करे तीअं पाकिस्तान इहो बि थियो आहे त ऑन द डे को प्लेयर एक्स्ट्रा ऑर्डनरी खेॾियो वेंदो, जीअं असां ॾिठो चैंपियंस ट्रॉफी में फ़खर ज़मा एक्स्ट्रा ऑर्डनरी इनिंग खेॾी, त इन तरीक़े सां अगरि थिए थो त पोइ पाकिस्तान बि इनशाला खटे सघे थो। बिल्कुलु बिल्कुलु ज़बरदस्त ज़बरदस्त। तव्हां त सफ़ा ईअं भरपूर तयारीअ में जेको आहे हिकु हिकु जेको आहे तव्हांजी CV चेक करे आया आहियो। जिन बात वेल डन साईं फ़िदा हुसैन शाह साहब,
ही जेको सॼो मांडाण मचो पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्री जो, ड्रामा इंडस्ट्री जो, हाणे जेके पाकिस्तानी ड्रामा आहिनि, छा पाण वापसि उन पाकिस्तानी ड्रामनि जे उन वापसि उन वञूं पिया, या वरी बसि को ड्रामो लॻी थो वञे पाकिस्तानियुनि खे, मिसाल उर्दू मीडिया ते पाण जेकॾहिं ॻाल्हि न न आऊं बिल्कुलु हिन ॻाल्हि सां एग्री नथो करियां। आऊं सम्झां थो पाकिस्तान ड्रामा इंडस्ट्री तमामु वॾे नमूने सां स्वीप करे थी पई इंटरनेशनल लेवल ते। सही, गुज़िरियल 2-3 सालनि में सिर्फ़ु 2 ड्रामा ई त लॻा आहिनि पाण खे। हा, मसलन इहो आहे न, ॾिसो कल्ह फेसबुक ते अयूब गुल लिखियो त हिकिड़ी सीरियल करे थो पियो कंहिं चैनल लाइ, सिंधी चैनल लाइ, ज़बरदस्त। त मूं हुनखे चयो भाउ बेस्ट विशिस तव्हां लाइ, ऐं उमेद त अहिड़ी का शइ खणी ईंदो जेके सिंध या सिंधी ॾिसंदड़नि लाइ नई हूंदी। असां वटि राइटर बि आहिनि, तारिक कुरैशी वेठो आहे, असां वटि इलाही सुठा राइटर आहिनि, साईं ज़ैब सिंधी आहे बिल्कुलु, जिन जा जानशीन जहिड़ा सीरियल्स हली चुका आहिनि। सिंधी चैनल्स खे थोरो पाण खे तयारु करणु घुरिजे त हाउ दे पिम्पेयर्ड ऑल ऑफ दीज़ लीजेंड्स, ऐं उन्हनि खां कीअं शइ लिखाइजे। मसलन असांजी ग़ज़ाला रफ़ीक जेॾी महिल साड़ी पायो उर्दू ड्रामे में कमु कंदी त यू कुडंट इमेजिन त हीअ का सिंधी घर जी एजुकेटेड छोकिरी आहे। मिर्ज़ा कलीच बेग जो ड्रामो सीरियल हली ज़ीनत, जी हाँ, त उन में ॾिसो ग़ज़ाला रफ़ीक या क़ुर्बान जीलानी जेको अधी अधी चवंदो हुउसि, उनजी ज़ाती फिल्म में यंग टू ओल्ड कैरेक्टर कयो ग़ज़ाला रफ़ीक। बिल्कुलु, ऐं हिकिड़े उन ज़माने में ॾिसो, उन ज़माने में कंहिं सिंधी एजुकेटेड घर लाइ, तइलीम याफ़्ता छोकिरीअ लाइ इट वॉज़ वेरी डिफ़िकल्ट टू वर्क इन फिल्म, छो जो फिल्म उन ज़माने में इहो सोचियो वेंदो त हिकिड़ी तमामु ख़राबु शइ आहे। सही, अॼु बि अज़मत मूंखे दुख थो थिए त शोबिज़ लाइ, फिल्म लाइ, ड्रामे लाइ माण्हू अलाए छो हिकिड़ी मनफ़ी सोच था रखनि त उते ख़राबु माण्हू हूंदा, हीअं हूंदो। हाणे जेंटलमैन जो आऊं ॻाल्हि कंदुसि, जेंटलमैन हुमायूं सईद तमामु हिकिड़ी प्लानिंग सां, ऐं पर्सनली तौर ते हुमायूं सईद हुनजी घरवारीअ खे सुञाणा, हुन बाक़ाइदे हिकिड़ी प्लानिंग तहत सना शाहनवाज़ ऐं हुमायूं सईद जी ज़ाल समीना इन सॼी सीरियल खे फाइनेंस कनि पियूं, ग्रीन टीवीअ ते अचे पई, ऐं हुन पहिरीं किस्त ई रिकॉर्ड कान कया। अवां जो हुमायूं सईद ईंदड़ सीरियल करे थो पियो सजल सां। वॉट यू एक्सपेक्ट, डेफिनेटली इट विल बी मिरेकल। मैं मंटू नहीं हूँ, रिटन बाय खलीलुर रहमान कमर। इहे बि त राइटर आहिनि न, पर असां वटि छो अहिड़ा राइटर कोन आहिनि। असांजो अब्दुल कादिर जूणे जो, असांजो शौकत शोरो, असांजो जी नूरुल हुदा शाह, इहे सभु अहिड़ी लेवल जा हुआ राइटर। असांजी आपा अतिया दाऊद, हिते सिंधी माण्हू आहिनि, ऐं हिननि जूं सीरियल्स, हिननि जूं शयूं जेॾी महिल अचनि थियूं त माण्हू दंग रहिजी वञनि। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु ज़बरदस्त। ऐं मतिलबु त न्यूज़ ब्रेक ॾे हलूं, ख़बरूं ॿुधी वापसि अचूं। नाज़रीन, न्यूज़ ब्रेक आहे, असां न्यूज़ स्टूडियो ॾे हलूं था, ख़बरूं ॿुधी जल्दी वापसि अचूं था। ॾिसंदा रहो सुबह मेहरान। नाज़रीन, सुबह मेहरान में हिकु भेरो ॿीहर भलीकार, ऐं साईं फिदा हुसैन शाह हिकिड़ो ख़ूबसूरत बहस छेड़ियो आहे त असांजा जेके ड्रामा आहिनि, पोइ हुन खां पोइ राइटर्स, ऐं हिकिड़ी सरप्राइज़िंग न्यूज़ बि ॾिनी अथसि त खलीलुर रहमान कमर जो हिकिड़ो ॿियो ड्रामो अची रहियो आहे। ज़रूरु असांखे हुनजो इंतज़ारु आहे। हलासीं T20 वर्ल्ड कप जे सेट ते, ॾिसूं हुते जेके ॿियूं मुंहिंजा जेके सुवाल आहिनि उहे बि त करणा आहिनि न। सो हुन खां पोइ वरी हुननि सां कचहरी कंदा, वरी अचूं था साईं फिदा हुसैन शाह जा वापसि। इहो तमामु दिलचस्पु आहे, त मां चाहियां थो त साईं थोरो तफ़सीली ॻाल्हाए। जुनेद भाउ, रांदीगरनि जी जेकॾहिं पाण फिटनेस ते ॻाल्हि ॿोल कयूं त कहिड़ा रांदीगर सुपर फिट आहिनि, हुन खां पोइ वरी कोचिस आहिनि, कोचिस कहिड़ी महिनत पिया कनि, ऐं अॼुकल्ह कोचिस जूं ख़बरूं बि न पियूं अचनि, न त सदाईं रुॻो कोचिस जूं ख़बरूं हूंदियूं असां वटि। रांदीगरनि जी फिटनेस ते थोरो ॻाल्हाइजो प्लीज़।
कोच जी तव्हां ॻाल्हि कई त हींअर रिसेंटली पाकिस्तान जो जेको नओं कोच आहे उन असाइनमेंट संभाले वरिती आहे। गैरी क्रिस्टन साउथ अफ्रीका जो तमामु वॾो नाले वारो रांदीगर, सो पाकिस्तान टीम जो करंट कोच उहो आहे। गैरी क्रिस्टन अगरि एज़ ए ह्यूमन बींग ॻाल्हि कजे त असां हिनखे हमेशह पॉज़िटिव कैरेक्टर ॾिठो आहे। हिन जी जेका फैन फॉलोइंग आहे ऑल ओवर द वर्ल्ड आहे। पाकिस्तान में बि एज़ ए क्रिकेटर उन तमामु घणी फैन फॉलोइंग हुई ऐं हुनखे पसंदि कयो वेंदो, उन बैटिंग जा तमामु घणा मदान। हाणे कोचिंग फील्ड में बि उनजा ज़ाहिरी ॻाल्हि कुझु न कुझु असरात पवंदा ऐं गैरी क्रिस्टन जे कोचिंग जे हवाले सां तमामु सुठो इम्पैक्ट आहे त पाकिस्तान उनखे अपॉइंट कयो ऐं हींअर उन पंहिंजो जेको वर्ल्ड कप खां वठी पंहिंजो असाइनमेंट संभाले बि वरिती आहे। हाणे ॾिसजे त उन में सॉरी इंग्लैंड जे हुन में बि मौजूदु हो गैरी क्रिस्टन सीरीज़ में। सो हाणे हीअ हुनजो असाइनमेंट आहे, तमामु वॾो असाइनमेंट आहे त कोच जे हवाले सां आहे त गैरी क्रिस्टन टीम सां गॾु आहे ऐं तमामु बहितरीनु कोच आहे। फिटनेस जी ॻाल्हि कजे त फिटनेस जे हवाले सां हिकु प्लेयर जेको आहे तव्हांखे ख़बर आहे त हींअर जेको पूरे पाकिस्तान में बल्कि पूरी दुनिया में ख़बरुनि में रहे पियो, उहो आज़म ख़ान। आज़म ख़ान जे हिकिड़ो ॿ टे ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जेके जिन करे माण्हू ॾाढो कंफ्यूज़ थिए थो आया असल ॻाल्हि आहे छा। तमामु वॾो सुपरस्टार पाकिस्तान जो मुइन ख़ान जेको पाकिस्तान जी विनिंग टीम वर्ल्ड कप जे विन कयो उनजो मेंबर बि हुयो ऐं उनजी तमामु घणी फैन फॉलोइंग आहे। हमेशह उनखे उन मदार रहिया आहिनि, हमेशह उनखे माण्हुनि पसंदि कयो आहे। त मुइन ख़ान जो पुटु आहे आज़म ख़ान ऐं मुइन ख़ान जी सभ खां बहितर ॻाल्हि इहा आहे जेकर आउं तव्हां ॿुधायां पर्सनली मां सुञाणां थो त मुइन ख़ान तमामु घणो फिट हो। इवन अगरि उनजी फिटनेस जी ॻाल्हि कजे त उहो फिटनेस ते पंहिंजी फिटनेस जे करे पंहिंजे कैरियर जे आख़िरी टाइम ते बि खेॾियो, तमामु जॾहिं माण्हू रिटायर थी वेंदा आहिनि त मुइन ख़ान तमामु घणो फिट हो। इवन पंहिंजी फिटनेस लाइ तमामु घणी जाखोड़ कंदो हो। मूंखे यादि आहे त उन टाइम ते जॾहिं मूं हुनखे वॉच आउट कयो त क्रिकेट सां गॾोगॾु कलाकनि जा कलाक स्क्वैश खेॾंदो ताकी उहो फिट रहे। त आज़म ख़ान जो पुटु आहे, वरी आज़म ख़ान जे तरफ़ ॾिसिजे थो त तमामु घणो मतिलबु हैवी वेट आहे ऐं जंहिं महिल तव्हांजो वज़न तमामु घणो हुजे, हिकु त इहो तव्हां ते जेको वज़न घणे हुजण जे करे माण्हू तव्हांखे तनक़ीद बनाइनि, वरी ॿियो इहो त तव्हांजो वालिद हिकिड़ो जेको तमामु वॾो सुपरस्टार हुजे त हर को चए यार ही पंहिंजे वालिद जे करे खेॾे पियो, त वज़न जे करे बि तनक़ीद जो निशानो आहे ऐं पंहिंजे वालिद जे करे बि तनक़ीद जो निशानो आहे। प्लस में जेका हिन जी टीम एंट्री थी आहे उहा का ख़ातिर खां परफॉर्मेंस खां पोइ न थी आहे। असां ॾिठो आहे त काफ़ी सारा प्लेयर आहिनि जेके डोमेस्टिक में साल हा साल परफॉर्म कनि पिया। मूं राति में दोस्तनि खे हिकिड़ो सुवालु कयो, मुंहिंजो यार जेको नवाब शाह जो जेको आहे काशिफ भट्टी जा तक़रीबन 450 फर्स्ट क्लास जा आउट आहिनि। मुंहिंजो यार इमेजिन कयो त काशिफ भट्टी अगरि वसीम अकरम जो पुटु आहे या वकार यूनिस जो पुटु हुजे हा, इमेजिन कयो त हिनजी उनजी करंटली पोज़ीशन छा हूंदी हुजे हा। त उते वेठल दोस्तनि मूंखे चयो, हिकिड़े चयो त हेसि ताईं 70 टेस्ट मैच खेॾे चुको हुजे, ॿिए चयो त न कम से कम 100 टेस्ट मैच हींअर हेसि ताईं खेॾे चुको हुजे हा। त ॾिसो इहा हिकिड़ी हक़ीक़त आहे त काशिफ भट्टी ग़रीब ऐं नवाब शाह जो हिकिड़ो आम क्रिकेटर, वरी ग़रीब ऐं आम क्रिकेटर हुजण सां गॾोगॾु वरी उन रीजन सां तालुक़ु रखे थो जिथे जे प्लेयरनि खे हूअं ई कोन सिलेक्ट कयो वेंदो आहे। असांजा ख़ासि तौर ते हैदराबाद रीजन लाड़का जंहिंजे प्लेयर सिलेक्ट कोन थींदा आहिनि, त मुंहिंजो यार काशिफ भट्टी चयो हुनजो 100 टेस्ट मैच हेसि ताईं खेॾियल हुजे हा। त इहा तव्हां ख़ुदि बि इमेजिन कयो वसीम अकरम जो पुटु क्रिकेट में अगरि हुजे, हींअर आहे त कोन, या अब्दुल रज़ाक जो या मिसबाह जो जेके बि सुपरस्टार आहिनि हुनजो अगरि को पुटु अगरि को 450 फर्स्ट क्लास जा आउट करे, तव्हां इमेजिन नथा करे सघो न या ज़मीन ऐं आसमान हिकु करे छॾींदा। खेॾण त परी करे कैप्टन ठाहे छॾींदा। पर उन तरफ़ ॾिठो वञे त आज़म ख़ान बग़ैर कुझु परफॉर्म कंदे टीम में अची वियो, त इन करे बि तमामु घणी तनक़ीद आहे। चलो भई हाणे टीम में बि अची विया हो, तव्हांजी फिटनेस खे बि असां इग्नोर कयो, सिर्फ़ु हिन करे तव्हां सिक्सिस हणो था, पर वरी परफॉर्मेंस ॾिठीसीं 11-12 मैच त मतिलबु मज़ो उहो न आहे बैटिंग में। ऐं ख़ासि तौर ते जेको लास्ट मैच थियो इंग्लैंड वारो, उन में त मतिलबु टोटली एक्सपोज थी वियो। छो त आज़म ख़ान जी इहो हर को चवंदो शुरूआत ई डिस्कस कंदासीं, आज़म ख़ान स्पिन बॉलिंग ते तमामु सुठी हिटिंग करे थो, तमामु सुठा शॉट हणे थो, पर फास्ट बॉलिंग ते। पर तव्हांखे ख़बर आहे इंटरनेशनल वारा त पूरो वर्कआउट कंदा आहिनि, वॾियूं टीमूं पूरो तव्हांखे ख़बर आहे उनखे ख़बर आहे हीउ स्पिनर जो सुठो आहे, हुनखे लाचारी कोन्हे हुन ते स्पिनर लॻाइनि। ईअं ई थियो, आज़म ख़ान बैटिंग ते आयो, मार्क वुड खे बॉलिंग ते खणी आहे। मार्क वुड तव्हांखे ख़बर आहे जेके दुनिया जा हींअर चंद तेज़ तरीन बॉलर हुन में शामिलु थिए थो, ऐं हुन बि का रिआयत न कई, शार्ट पिच कयो। ऐं आज़म ख़ान एज़ यूजुअल जेको फास्ट बॉलिंग ते ॾिठो आहे त एज़ ए स्पिनर खां वधीक फास्ट बॉल एतिरो सुठो न आहे, उहो ई थियो, आउट थियो। वरी हुन खां पोइ फील्डिंग में 2 कैच ड्रॉप थिया, त
त जंहिंमहिल तव्हांजे पोयां अचो बि नेपोटिज़म ते वरी वज़न हुजे त उन खां पोइ तनक़ीद त ऑब्वियसली थींदी। इहा ई तनक़ीद बाबर आज़म ते भले पई। सो बाबर आज़म ते बि मुसलसल इहा तनक़ीद आहे, जब पंहिंजी यारी दोस्ती, कुझु माण्हू बाबर आज़म खे सपोर्ट कंदा, कुझु हुनजे अगेंस्ट ॻाल्हाईंदा, ख़ासि तौर ते पुराणे क्रिकेटर जेके घणा वेहनि था, तजिया ॾियनि था सोशल मीडिया ते, मेन स्ट्रीम मीडिया ते, उहे तमामु घणी तनक़ीद कंदे नज़र अचनि था बाबर आज़म ते। जेका मैनेजमेंट PCB जो हिसो आहे उहा सपोर्ट कंदे नज़र थी अचे, जेका PCB खां आउट आहे उहा तनक़ीद कंदे नज़र थी अचे। त हिन मां इहा शइ बि नज़र अचे थी त मफ़ाद परस्ती तमामु घणी आहे। जिन जो बि मफ़ाद आहे, जेके बि कंहिं न कंहिं उहिदे सां अटेच आहिनि, उहे तारीफ़ पिया कनि, जेके ॿाहिरि आहिनि PCB खां उहे मतिलबु, पर ओवरऑल ॾिठो वञे त मिक्सअप शयूं आहिनि। कुझु शयुनि में अगरि बाबर आज़म जी पर्सनली बैटिंग जी ॻाल्हि कजे, पर्सनल परफॉर्मेंस जी ॻाल्हि कजे, त बाबर आज़म जी जेका कारकर्दगी आहे हुनजी को बि शक न आहे त ही इज़ अ ग्रेट प्लेयर। कप्तानी जी ॻाल्हि कजे, टीम सिलेक्शन जी ॻाल्हि कजे, त पोइ इन जो ज़िम्मेदार सिर्फ़ु बाबर आज़म न आहे, छो त कप्तान ठाहिणु सिर्फ़ु कप्तान बोर्ड ठाहींदो आहे, सिलेक्शन कमेटी ठाहींदी आहे, टीम सिलेक्शन कमेटी, पोइ हिन ते बाबर आज़म ते अकेली तनक़ीद कान थी थिए। इवन तव्हां हालत ॾिसो, हेॾो कुझु थिए पियो, तव्हांजी वुमेन टीम खे शिकस्त मिली, तव्हांजी इंग्लैंड खे तव्हांजी शिकस्त मिली, तव्हांजी पोज़ीशन टीम वर्ल्ड कप ते बि वञे, ऐं तव्हांजी टीम जो जेको सिलेक्शन कमेटी हिकिड़ो मेंबर आहे अब्दुल रज़ाक, उहो किथे आहे? उहो अमेरिका में टेप बॉल जी लीग खेॾणु वियो आहे। तव्हांखे हैरत थींदी, हेॾी वॾी असाइनमेंट तव्हांखे मिले, तव्हां टीम जा सिलेक्टर आहियो, चीफ सिलेक्टर, ऐं तव्हांजी टीम जी पोज़ीशन इहा आहे जो उहो हितां मैच हाराए हुतां मैच थी हाराए, हुतां मैच हाराए हितां थी मैच हाराए। ऐं अब्दुल रज़ाक साहिबु केॾांहुं वियो हलियो? अब्दुल रज़ाक साहिबु अमेरिका में लोकल टेप बॉल क्रिकेट लीग खेॾणु वियो, या ॾिसणु वियो, या जेको बि हो उन ते वियो। त इन मां तव्हां संजीदगी लॻायो त कुझु माण्हू मतिलबु पंहिंजी ज़ाती शइ सम्झनि था। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जो जेको ऑफिस आहे उहो लाहौर में आहे। फेडरल डिपार्टमेंट जूं जेके बि ऑफिसिस हूंदियूं आहिनि उहे मोस्टली हूंदियूं आहिनि इस्लामाबाद में। तव्हां सभ खां पहिरीं त पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जी ऑफिस खे इस्लामाबाद मुंतकिल कयो, छो जो बोर्ड पाकिस्तान पूरे मुल्क जो आहे, पर असर रसूख़ जेको आहे लाहौर जो आहे। ॾिसो, चेयरमैन PCB बि उते जो आहे हींअर, जेके सिलेक्टर आहिनि 4 खां 5, उन्हनि मां 5 सिलेक्टरनि मां 4 सिलेक्टर बि लाहौर जा आहिनि, कप्तान बि लाहौर जो आहे, मोस्टली प्लेयर बि लाहौर जा आहिनि। इहो असर रसूख़ आहे। ज़ुल्म जी इंतिहा ॾिसो, हींअर तव्हां फिदा शाह साहिब सां ॻाल्हायो पिया पूरे फन ते, या जेको बि तव्हां ॻाल्हायो पिया, इन जे हवाले सां PSL में बि तव्हांखे ख़बर आहे त PSL थिए या वर्ल्ड कप थिए या तव्हां को बि थिए, तव्हांजो हिकिड़ो गानू ठहंदो आहे। ठीकु आहे, हाणे ही थर्ड टाइम आहे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड पंजाबी में गानो रिलीज़ कयो आहे। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड सभिनी खे रिप्रेज़ेंट करे थो, जेतिरियूं बि क़ौमियतूं आहिनि, जेतिरियूं बि ज़ुबानूं आहिनि, पाकिस्तान सभिनी खे रिप्रेज़ेंट करे थो। तव्हांजी लैंग्वेज क़ौमी आहे उर्दू, तव्हां उर्दू में गानो रिलीज़ कयो। इन केस अगरि तव्हां ट्रेडिशनल लैंग्वेजिस खे शामिल कयो था त पोइ सभिनी खे कयो। ही तव्हांजो PSL थियो 2 साल तक़रीबन पहिरीं, नसीबो लाल गानो ॻायो ग्रूव TV ते, उहो पंजाबी में टोटली सॉन्ग हो। वरी तव्हांजी सीरीज़ थी 3 खां 4 महीना पहिरीं न्यूज़ीलैंड सां, उनजो स्लोगन आहे आ तेनू मैच दिखावां। ठीकु आहे, वरी हींअर जेको आयो आहे वर्ल्ड कप जो गानो आयो आहे, उहो बि पंजाबी में आयो आहे, आरिफ लोहार ॻायो आहे, साढी वारी ओए। ॾिसो, या शामिल कयो त पोइ ॿियनि लैंग्वेजिस छाॾो कयो आहे। तव्हां पश्तो जो स्लोगन रखो, तव्हां सिंधी जो स्लोगन रखो, सिंधी ट्रेडिशनल गाने खे शामिल कयो। त हिकिड़ो पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जेको मोनोपोली आहे या जेको बि सिस्टम आहे, उहो हिकिड़े मख़सूस तबिके, मख़सूस ज़हनत ताईं आहे। पंजाब जा जेके ग़रीब इलाइक़ा आहिनि उहे ख़ुदि बि रोइनि पिया त असीं छा कयो, असांजी बि नथी हले। हिकिड़ो मख़सूस हिकिड़ो टोलो तबिको आहे, उहो मुसलत आहे, जेको सिर्फ़ु मख़सूस पंहिंजनि फेवरेटिज़म प्लेयर्स खे मथे आणे थो, ऐं जेके साल परफॉर्म कंदा, साल जेके डिज़र्व कंदा, उन्हनि खे मौक़ो नथो मिले। मूं त हाणे ॿुधायो त 450 आउट काशिफ भटीजा, मोहम्मद अब्बास आहे काउंटी क्रिकेट में मुसलसल आउट करे वियो, उनजा बि आउं सम्झां थो उन्हनि में आउट तक़रीबन 650 आउट हुनजा फर्स्ट क्लास में। ताबिश जेको कराची वारो या 500+ आउट हुआ, इहे परफॉर्मर आहिनि, पर इन्हनि खे मौक़ो नथो मिले। ऐं आज़म ख़ान खे पहिरीं पाकिस्तान खेॾायो वञे थो, उन खां पोइ हुनखे पाबंद थो कजे तूं फर्स्ट क्लास बि वञी खेॾ। इहो सहूलियत आहे, हाणे तूं पाकिस्तान खेॾियो आहे, हाणे तूं फर्स्ट क्लास वञी खेॾ। ज़ाहिद महमूद असांजे अॻियां एतिरो परफॉर्म करण जे बावजूदि न खेॾियो। शाहनवाज़ ॾाहणी तव्हांजे अॻियां हींअर पोज़ीशन आहे, पूरो सीज़न टॉप कयो, पर हुनखे सिलेक्ट करण त परे जी ॻाल्हि आहे। हुनजे माना सिलेक्ट तव्हां न कयो,
बल्कि तव्हां उन्हनि ते मतिलबु इल्ज़ाम हणी छॾियो। बिल्कुलु जुनेद तयारु आहियो? ज़ाहिर आहे इहो शाहनवाज़ जो सां त ज़्यादती आहे जेका नज़र अची रही आहे, गॾो गॾु सिंध जे नौजवान रांदीगरनि सां बि ज़्यादती आहे। तव्हां तमामु अहम नुक़्ता उथारिया आहिनि रांदीगरनि जी फिटनेस जे हवाले सां, ख़ासि करे PCB जो जेको रवैयो आहे ॿियनि सूबनि जे रांदीगरनि जे हवाले सां, ऐं तमामु तव्हां सुठी नज़र विझी। नाज़रीन, जेके नौजवान आहिनि, ॾिसो मां एप्रिशिएट कयां थो, जुनेद खे हमेशह कंदो आहियां त ही नौजवान आहिनि जेके तव्हां जहिड़ा ई मूं जहिड़ा ई आहिनि, ऐं मुख़्तलिफ़ सब्जेक्ट्स ते पंहिंजो जेको आहे उहो कमांड रखनि था, ॻाल्हाइनि था, महिनत कनि था। न रुॻो क्रिकेट आहे पर ॿियूं केतिरियूं ई जेको आहे वसी फील्डूं आहिनि। मिसाल मां हिते वेठो आहियां, हिते असांजे मेहरान TV जे स्टूडियोज़ में नौजवान जेके आहिनि मुख़्तलिफ़ शयुनि में सब्जेक्ट्स में महारत रखनि था। वेंदे ज़ीशान बुगियो ताईं हिकिड़ो OB जो उहो तमामु अहम मास्टर आहे। सो ईअं मतिलबु त नौजवान अचनि, जेके सिंध अमन अमान जी सूरत हाल आहे इन ते पाण कंट्रोल कयूं। ज़ाहिर ॾुख थिए थो, तालीम आहे, सिर्फ़ु तव्हां तालीम खे सिर्फ़ु उनजी चीच पकड़ियो त पोइ तव्हां ॾिसो त तव्हां किथे जेको आहे दुनिया जी बुलंद तरीन चोटियुनि ते पहुचो था, कामयाबियुनि जी चोटियुनि ते पहुचो था। जीअं कल्ह वज़ीर आज़म चयो न, चीन ऐं पाकिस्तान जो रिश्तो हिमालय खां बि ऊचो आहे, त ॾिसो तव्हां हिमालय खां बि कीअं ऊचा था पहुचो। असां जुनेद मेमन साहिब जा थोराइता आहियूं, हिन टाइम ॾिनो ऐं ब्रेक जो बि टाइम थियो आहे। जुनेद साहिब जेको आहे असांखे हिन सेगमेंट में अलविदाई कंदो, पोइ वरी पाण साईं फिदा हुसैन शाह सां ॻाल्हाईंदासीं ड्रामनि ते, शोबिज़ ते। सो हिन ब्रेक आहे। जुनेद भाई, असां तव्हांखे दिलि जी गहराइनि सां जेको आहे मतिलबु तव्हांजो शुक्रिया अदा कयूं था, ऐं उमेद तव्हां वरी सुभाणे बि हूंदा। ऐं मेहरान TV जी स्पेशल ट्रांसमिशन आहे वर्ल्ड कप जे हवाले सां। क्रिकेट जे माहिर जेको आहे माहिरनि जी सॼी मूरी टीम जेको आहे हिते वेहंदी, तजिया निगारनि जी समूरी टीम वेहंदी जेसि ताईं वर्ल्ड कप आहे। तव्हांखे असां ईअं अपडेट्स ॾींदा रहंदासीं। जुनेद भाई, तव्हांजो तमामु घणो शुक्रिया, तमामु घणी महिरबानी तव्हांजी। नाज़रीन, नंढो ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचूं, ॾिसंदा रहो सुबुह मेहरान। नाज़रीन, सुबुह मेहरान में हिकु भेरो ॿीहर भलेकार। तव्हां स्पेशल ट्रांसमिशन ॾिठी, जेका मेहरान सुबुह मेहरान जो हिसो ही जुनेद असांखां जेको आहे उहो समूरो रांदियुनि जी सूरत हाल बाबति आगाह करे जेको आहे उहो रवानो थियो आहे। वरी हाणे साईं फिदा हुसैन शाह जे पाण हलंदासीं। साईं फिदा हुसैन शाह साहिबु, ओवर टू यू। ऐं पाण ॻाल्हि ॿोल कईसीं पिए ड्रामनि जे हवाले सां, त कीअं ड्रामा हिन वक़्तु असांजी तमामु घणो मथे अची रही आहे, कीअं ड्रामा सुपरहिट थी रहिया आहिनि। तव्हां सिंधी ड्रामनि ते बि ॻाल्हि ॿोल कई, ऐं हाणे वरी असां तव्हांजा कुझु सवाल वठंदासीं न, त तव्हां हीउ सॼो जेको इन्वायरमेंट ॾिठो, सॼो ही कयो, त पहिरियों इंटरव्यू तव्हां केतिरी उमिरि जा हुआ त तव्हां कयो, ऐं तव्हां शोबिज़ ई छो चूज़ कयो, त तव्हांखे शोबिज़ में ई रहणो आहे, हिन सॼी दुनिया में रहणो आहे? ॾिसो, मुख़्तलिफ़ तजुर्बा थियनि था माण्हूअ खे सॼे वहिंवार में। जी हा। तव्हां इफ़्तिख़ार आरिफ़ जो इंटरव्यू कयो, उहो जेको टच हूंदो, उहा जेका तजुर्बे जी भट्टीअ में तव्हीं पुसियल काठियुनि ते लेटिया हूंदो, ऐं तव्हांजे जुस्तजूअ खे बाहि लॻाई वई हूंदी, ऐं पोइ वरी जेका चंदन जी ख़ुशबू तव्हां मां निकिती हूंदी। जी, जुस्तजू ई आहे। जुस्तजू जी जेका अखि आहे, मूंखे ख़बर हूंदी आहे त टिकटॉक ते या स्नैक वीडियो ते या मेहरान में हाणे मूंखे हीअ शइ चवणी आहे मेहरान TV ते। माहौलियात सॼी हैपनिंग, वॉट इज़ द मोस्ट हैपनिंग थिंग अराउंड मी, ऐं ॾाढे तमामु बारीक बीनीअ सां ॾिसंदो आहियां, ऐं मुख़्तलिफ़ माण्हुनि मां मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जे इल्म, अदब, इदराक, आगहीअ जी मालूमात हासिलु कंदो आहियां। सुबुह जो उथी जेॾी महिल ही असां वटि फेसबुक ते 2-3 किताब पढ़ी छोकिरा सम्झंदा आहिनि त हाणे असांखे अची वियो, ऐं जेॾी महिल गूगल खे खोलियां थो अज़मत, त मूंखे महसूसु थींदो आहे त आई एम मोस्ट अननोन पर्सन ऑफ द वर्ल्ड। यू नो, जेके 16-17 सालनि जा छोकिरा छोकिरियूं अॼुकल्ह कमु कनि था पिया सोशल मीडिया में, इंटरनेशनल लेवल ते माइक्रोसॉफ्ट में जेके कमु कनि था, उहे उन्हनि जी जेका अप्रोच आहे, जेका उन्हनि जी डेप्थ आहे, तॾहिं मूं पे चयो त दहीअ में बादाम डिप करियो, त बादाम तव्हांखे यकदमि तव्हांजो पोटाशियम, तव्हांजी कैल्शियम, तव्हांजी गुड कोलेस्ट्रोल खे बूस्ट कंदो, कन्विंस कंदो। यू आर इंसिस्टिंग टू क्रिएट मोर मिरेकल्स फॉर योर सेल्फ एंड फॉर अदर। सही। माहौलियात
खे असीं जेॾी महिल चौतरफ़ करियूं था त असांजो पंहिंजो रवैयो कीअं आहे, असांजो पंहिंजो लहजो, पंहिंजी छा सिंधी असीं आहियूं। मसलन असीं पंहिंजे ॻोठनि में छा था करियूं, असीं फ़क़ति इहो था करियूं, इंतज़ारु करियूं त हुकूमत वटां का एड अचे त पोइ असीं कमु करियूं या असांजे वात में गिरा पवे, ईअं थोरी थींदो। सभिनि खे त नौकिरी कान मिलंदी, सही आहे, सभिनि खे रोज़गार ईअं त कोन मिलंदो, उन लाइ कुझु करिणो पवंदो। ऐं हमेशह इन ॻाल्हि जो असांजे ॻोठनि में जेको माहौल आहे उन में अवां सभिनि खे, छोकिरनि खे, छोकिरियुनि खे, नियाणियुनि खे, बचनि खे हथ ॿधियो थो अर्ज़ु करियां, अॻियां वधो। मुंहिंजे दोस्त हाजी नियाज़ मेमण जी धीउ आहे, उन मेरान यूनिवर्सिटीअ मां डिग्री हासिलु कई। नाउ शी हैज़ स्टार्टेड उन पंहिंजो ऑफिशियल पेज खोलियो आहे इंस्टाग्राम ते, ऐं हूअ फैशन एक्सेसरीज़ ठाहे थी, फैशन एक्सेसरीज़ ठाहे थी। मटियारीअ जी छोकिरी आहे, हाणे हैदराबाद रहे थी। उन फैशन एक्सेसरीज़ मसलन पंहिंजो जेके हेयर पिन्स आहिनि उन खां उन स्टार्ट वरितो आहे, ऐं माशाल्लाह शी इज़ डूइंग वेरी वेल, घर वेठे कमाए पई, ज़बरदस्त। ठीकु आहे। जेको सो जेके पेंटिंग सिखी अचनि थियूं, मुंहिंजी सॻी भाइटी आहे रोशिन शाह, उन हितां सिंध यूनिवर्सिटीअ जे एफिलिएटेड यूनिवर्सिटी जेका आर्ट पेंटिंग्स में फतेह दाऊद पोटे वारी, उते ई शी गॉट डिग्री, ऐं हुन हाणे पंहिंजा लहंगा ऐं पंहिंजा गरारा पाण डिज़ाइन करे थी। किथे आहियो ॻोठनि जा छोकिरा, ॻोठनि जूं छोकिरियूं, महिरबानी करे इहो जड़त, इहो भर्त, इहो शीशे जो कमु, इहो चिकनू, इहो जड़त जो कमु, भर्त जो कमु, पंहिंजे घर जे रंधिणे खे अम्मा बाबा जो साथ ॾियो, वुमेन ऑफ सब्सटेंस थी ॾेखारियो। ऐं इहे सभु नियाणियूं जेके घर में पढ़ी वेठियूं आहिनि ऐं रुॻो माउ खे ॾिसनि थियूं रंधिणे में कमु कंदे, नियाणियूं फुलियल कोन आहिनि, ठीकु आहे। आऊं तो चवां त आऊं पंहिंजे धीअ जी शादी संदसि मर्ज़ीअ सां कंदुसि, ऐं हुज़ूर साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पाण बीबी ख़दीजा ऑफर कई त साईं भी सादा आहियो, सचा आहियो, तव्हां मुंहिंजे बिज़नेस खे अलाह जे किथे रसाए छॾियो आहे ऐं मूंखे फ़ाइदो थो मिले, छा तव्हीं मूंसां शादी कंदो? असांजा मज़हबी हल्का एतिराज़ कंदा आहिनि वैलेंटाइन ते। वैलेंटाइन इहा त आहे क्रिश्चन्स जी वैलेंटाइन, गुल ॾेई छोकिरो या छोकिरी चवंदा छा तव्हीं मूंसां शादी कंदो? सही। अच्छा, तव्हां नौजवाननि जी तमामु घणी तमामु सुठी ॻाल्हि कई, ऐं नौजवान नियाणियुनि खे, नौजवाननि खे अचणु घुरिजे। जीअं तव्हां मिसाल ॾिना त हीउ जेको ऑनलाइन बिज़नेस आहे हिन में अची सघनि था, हीउ जेको माहौलियाती भञिड़ा आहे या समाजी भञिड़ा आहे, पाण जेकॾहिं इन ते ॻाल्हि ॿोल कयूं त पाण इन मां कीअं जान छॾाए सघूं था? हिकिड़ो तव्हां एजुकेशन त ॿुधायो, ॿिया ई जेके असांजा रवैया आहिनि। ॻाल्हि इहो ॻाल्हि सवली आहे, भई ॿेला कटिया पिया वञनि, ॿेला कंहिं साज़िश तहत कटिया पिया वञनि। जेके माण्हू उते ॿेले खाते में, असां मटियारीअ में मूं ॾिठो आहे त हटड़ीअ तां लॻंदासीं त गुलनि, गुलाबनि ऐं मोतियनि जी ख़ुशबू ईंदी। हाणे उहा ख़ुशबू नथी अचे। छो नथी अचे? उते हिकिड़ा कब्ज़ागीर वण कटीनि था ऐं उहे पंहिंजे मर्ज़ीअ सां विकिणनि था। सही। ऐं इहे क़ौम जा दुश्मन आहिनि। कीअं कटीनि था? कंहिंजी मर्ज़ीअ सां कटीनि था। ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि जी का धुर पुष्ट पनाही कंदी हूंदी, पर छा सोशल माण्हू कोन आहिनि ॻोठनि में? अवी पंहिंजे ॻोठ खे सुधारण चाहियो था, घरां निकिरी 10 हिकिड़ा पौधा हणो, किथे वेझो घर जे, किथे ॿनीअ जे वेझो, ॿनी कान्हे घर जे वेझो गिटीअ में हणो। ईअं त थी सघे थो न। असीं जेसि ताईं घरां न निकिरंदा, फेसबुक ते रुॻो भई ॻाल्हि कबी कुझु कोन थींदो। हक़ीक़त आहे। प्रिया कुमारी अञा क़ैद आहे, असीं कुझु कोन करे सघिया आहियूं, हुकूमत बि कुझु कान थी करे। इहे कहिड़ा यज़ीद आहिनि जेके नियाणियुनि खे था क़ैद कनि?
मूंखे जीजी सकीना साइण पई यादि अचे। ऐं असां वटि इहे मसइला हाणे मटियारीअ में घिटियुनि जो कमु शुरू थियो आहे, ब्लॉक। अज़मत तूं यकीन कर, उन ॾींहुं मूं थोरो राउंड करे ॾिठो मटियारीअ में, 90% उन में करप्शन आहे, 10% पियो कमु थिए। दैट इज़ द मोस्ट हैपनिंग थिंग ऑफ अवर सन। नई हुकूमत आई आहे न, हिकिड़ी ॻाल्हि यादि रखंदी आहे, जेसि ताईं तव्हीं कमु कोन कंदो, माण्हू हाणे शार्प थी विया आहिनि, होशियार थी विया आहिनि। इहे ठला हिकिड़ा आसरा ऐं कोन थींदा। सही माहौलियात खे असीं मुनवर करे सघूं था, ख़ासि करे शहरनि में असांखे ॾाढी ज़रूरत आहे। वाधू वाह ते गटर पियो वहे, हाणे उते जेकॾहिं बि वण पोखियो, मतिलबु हैदराबाद जो DC या जेके कासमाबाद जा वॾेरा आहिनि, MPA MNAs आहिनि पीपल्स पार्टीअ जा ई, उहे एफर्ट्स वठनि न। जाम ख़ान शोरो उनजो पुटु मूं ॾिठो, ॾाढो इनोवेटिव ऐं एनर्जेटिक माण्हू मूंखे लॻो। त हुनखे बि आउं चवंदुसि त महिरबानी करे हैदराबाद कासमाबाद में ख़ासि करे ही रोड रस्ता इहे सभु अव्हांजा आहिनि, असीं बि अव्हांजा आहियूं डेफिनेटली। ऐं जिते इख़्तिलाफ़ राय हुजे उते ॿ ॼणा वेही ॻाल्हियूं करियो, शयुनि खे सुलझायो, अचो त माहौल खे बहितर करियूं। सही ईअं न त रुॻो हिक ॿिए जी मुखालफ़त करणी आहे। ॻाल्हियूं मुहज़िब नमूने सां, सूंहं सां, कुर्ब प्यार मोहबत में थींदियूं आहिनि न। पाण हिते मुर्तज़ा मजबूर पाण खे ॿुधाईंदो आहे शयूं, उनखे पाण फॉलो कंदा आहियूं, पोइ बहस थींदो आहे। सॼी दुनिया जो तरीक़ो इहो आहे। असां वटि मसइला आहिनि, माण्हू गोड़ब कनि था, सोशल मीडिया ते बि थिए थो, पर केॾीमहिल ख़बर पवे थी अज़मत त अख़बारूं रसाला त हाणे ख़तमु थी विया, पर सोशल मीडिया ते बि जेको सॼो के चंद माण्हू आहिनि, अदी आयशा धारे जो जहिड़ा, असांजे अमर सिंधूअ जहिड़ा, जेके आवाज़ खणंदा रहनि था, आङुर खणंदा रहनि था। ठीकु आहे, बिल्कुलु, पर असीं सिंधी जेके आहियूं पंहिंजे रवायतुनि में जीअरा रहूं था, असीं पंहिंजे लीजेंड्स जी इज़त करियूं था, पंहिंजे माहौल खे सुठो खणी हलूं था, त रुॻो थोरी हिमत करणी आहे। हक़ीक़त जेकॾहिं ॻोठनि मां 5-5, 10-10 छोकिरा जवान मुड़ुस निकिरी पवनि ऐं हिकिड़ो वणु जे पोखींदा हलूं, हिकिड़ो ॾींहुं कोन्हे वण पोखण जो। सही ॻाल्हि आहे बाबा, हाणे मुख़्तलिफ़ इदारा एफर्ट्स पिया वठनि, बाबा हिकिड़ो ॾींहुं कोन्हे, रोज़ पोखियो, कंहिं मना कई आहे। अव्हांखे ख़बर आहे त वण लॻण सां सॼी उहा जेका अव्हांखे ऑक्सीजन मिले थी पई, उहा अव्हांखे डिहाइड्रेशन कंदी। सही ॻाल्हि आहे, हवा लॻंदी, माण्हू वधीक रिलैक्स थींदो। मूंखे ॾाढो दुख थींदो आहे जेॾी महिल आउं हटड़ीअ तां लॻंदो आहियां, मूंखे गुलाबनि ऐं मोतियनि जी ख़ुशबू कान ईंदी आहे। त इहे शयूं मतिलबु असीं ॻोठनि में अंदरि, अव्हां जेका ॻाल्हि ॿुधाई, जैकबाबाद, लाड़काणू, उते त एॾी हालति ख़राबु आहे आम माण्हुनि जी, ग़रीबनि जी। पाणीअ लाइ सिकनि था, साफ़ पाणी नथो मिले, हैदराबाद में ई पाणी नथो मिले। 17 सालनि खां असीं यानी फिल्टर कोन लॻाए सघिया आहियूं। हुकूमतूं हूंदियूं से कहिड़े कम जूं। सही, ऐं हर मकतब फ़िक्र में, हर मैदान में सिंधी माण्हुनि खे रोकियो वञे थो, लॉबीज़ आहिनि हिकिड़ियूं जेके मुसलत आहिनि। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। जे पाकिस्तानियत चाहियो था त आउं वरी बि हथ ॿधी अर्ज़ु करियां थो त इन ॻाल्हि खे सम्झो। जी हा, जे माण्हुनि जे दिलनि में पंहिंजी मोहबतुनि जा ॿूटा पोखणु चाहियो था, अव्हांजा इम्पैक्ट ॾाढा ख़राबु आहिनि। सही, ही जेके अव्हांखे वरी 2-3 साल मिलिया आहिनि हुकूमत जा, महिरबानी करे थोरो सोचो। जी हा, सुभाणे अव्हांखे बि वञिणो आहे, क़बर में लेटणो आहे। सही ॻाल्हि आहे फिदा सिंह शाह साहब। सिंध अव्हां खां सवाल करे थी, अव्हांजी मिट्टी अव्हां खां सवाल करे थी, अव्हीं कहिड़ा सिंधी आहियो।
सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु ज़बरदस्त, तमामु ख़ूबसूरत तव्हां ॻाल्हि कई नाज़रीन। ब्रेक जो टाइम थियो आहे, हिकिड़ो नंढो ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचूं था, ॾिसंदा रहो सुबह मेहरान। नाज़रीन, सुबह मेहरान में हिकु भेरो ॿीहर भलीकार ऐं तमामु ख़ूबसूरत ॻाल्हि ॿोल साईं फिज़ा हुसैन शाह साहिब जी। साईं फिज़ा हुसैन शाह साहिबु, शोबिज़ जी सॼे हिन कैरियर में सफ़र में केतिरा ई तव्हां प्रोफाइल लिखिया, केतिरा ई इंटरव्यू कया, कहिड़ो तव्हांखे ॾुखियो प्रोफाइल लॻो, कहिड़ी उहा ॾुखी शख़्सियत लॻी, ऐं तव्हां अंडर प्रेशर हुजो त यार हिन जो इंटरव्यू करिणो आहे, ऐं पोइ कीअं सवाल ठाहिणा आहिनि, वरी इंटरव्यू थी वञे त उनखां पोइ वरी प्रोफाइल कीअं ठाहिणो आहे, सो उहा कहिड़ी शख़्सियत हुई? हा, मतिलबु के मुंहिंजे सॼे कैरियर में अहिड़ा माण्हू आया जिन खां बाक़ाइदे जीअं मरोब थिजे ऐं मुंहिंजी जुस्तजू अञा उन्हनि जे अॻियां वधीक हिमालय जबल ते चढ़ी पए ऐं उन्हनि सां ॻाल्हाईंदे उन्हनि जो वहिंवार, उन्हनि जी हिकिड़ी अदाकार मोहम्मद अली, पहिरियों दफ़ो जॾहिं आऊं साईंअ सां मिलियुसि, मुलाक़ात थी हैदराबाद में ई, हिते मलक साहब पेट्रोल पंप वारा हूंदा हुआ पंहिंजो लतीफ़ाबाद में, सही, उते मोहम्मद अली साहब आया ऐं फरीद अफरीदी जी महिरबानीअ सां मूंखे टाइम मिलियो त आऊं वञी अंदरि मोहम्मद अली साहब सां मिलियुसि ऐं पंहिंजो तारुफ़ करायुमि, संदनि इंटरव्यू कयुमि। त मूंखे लॻो त के माण्हू अलाह साईं तरफ़ां ब्लेस्ड हूंदा आहिनि। सही, मसलन इलाही माण्हू जीअं उस्मा गिलानी हुई, बिल्कुलु, जीअं मूं ख़ालदा रियासत खे ॾिठो, जीअं मूं रूई बानूअ खे ॾिठो, जीअं मूं उस्मा आपा सां रुॻो ॻाल्हायो जेको सायरा काज़मीअ खे मूं जीअं ॾिठो, वाह, ऐं उहे उन्हनि माण्हुनि जो जेको विज़न हो, राहत काज़मीअ खे मूं जीअं ॾिठो, इन्हनि माण्हुनि जो जेको विज़न हो न, जेको विज़न आहे या हुननि पंहिंजे ॿारनि में मुंतक़िल कयो आहे। सायरा आपा ऐं राहत काज़मी साहिब जो पुटु आहे अली काज़मी, मुख़्तलिफ़ फिल्मूं ड्रामा कंदो रहे थो। जेको मेन ॻाल्हि जेका आहे अव्हां जो विज़न, सही, शयुनि ॾांहुं अव्हां जा रवैया, इहे त जांट्स आहिनि, लीजेंड्स आहिनि, हक़ीक़त आहे। ठीकु आहे। रोज़ानो मूंखे फेसबुक ते ऑफर हिकिड़ी अचे थी, अमिताभ बच्चन रोज़ानो हिकिड़ो ब्लॉग लिखंदो आहे। हा, हुननि जी वॾी ख़्वाहिश आहे हुनजे सॼी मीडिया टीम जी त फिदा हुसैन शाह हिन जेको ब्लॉग आहे उनखे वायरल करे। सही, ईअं ई इंडिया जा करीना आहे ऐं आलिया भट्ट ऐं रणबीर आहिनि, त हू बि इन कोशिशि में लॻा पिया आहिनि त हीउ माण्हू असांखे वायरल करे। पर आऊं हाणे हीरा मंडीअ खां पोइ संजय लीला बंसालीअ ते कमेंट करणु लॻो आहियां, त उते उन्हनि खे ख़बर पए त हिननि माण्हुनि जो कैलिबर छा आहे। सही, बेस्ट विशेस ही हू, पर अञा आऊं आई एम नॉट विलिंग टू डू एनी वर्क रिगार्डिंग दैट, बिकॉज़ पाकिस्तान जा आर्टिस्ट, पाकिस्तान जा सिंगर्स मुंहिंजे लाइ वधीक अहम आहिनि रादर देन अदर पीपल। ऐं मूं उन्हनि खे क्लियरली चयो त भई आऊं पंहिंजे धरतीअ लाइ, जी हा, पाकिस्तान या सिंध जा माण्हू लीजेंड्स जेके, सो इहे जेके तजुर्बा थिया ऐं उन्हनि सां जेका अखियुनि में निहारींदे उन्हनि जे जेके पंहिंजो तजुर्बा हासिलु थिया। शफ़ी मोहम्मद जो इंटरव्यू थो करियां ऐं शफ़ी मोहम्मद शाह पंहिंजे समूरी ख़ूबसूरतीअ सां बुशरा अंसारी जो इंटरव्यू करियां थो पियो, त उहा समूरी उन ख़ूबसूरतीअ सां मुंहिंजे अॻियां मौजूदु आहे। या हुमायूं सईद जो एतिरो हिकिड़ी वाबस्तगी थी वञण जो मटियारीअ में अचे ARY जी दिलि लॻीअ जी सीरियल करण लाइ, ऐं अॼु बि आऊं का ॻाल्हि ॿुधाईंदो आयसि त बाक़ाइदे चवंदो आहे ही मूं नोट कई आहे। त
हाणे अहिड़नि माण्हुनि जे चौगिर्द रहंदे अव्हां जी फीलिंग उहा थी वञे। ओॾा वरी फैशन इंडस्ट्रीअ में विनीज़ा दोस्त आहे, नादिया हुसैन मुंहिंजी तमामु दोस्तनि वांगुरु बिहेव करियूं था पिया, ऐं हम टीवीअ ते जेका ब्राइडल कचोर वीक आहे उन में रोमिंग कंदे तव्हां पंहिंजे सिंध जे स्टूडेंट्स खे ख़ासि करे जेके कराची कैरियर ठाहिण लाइ वञनि था, त कंहिं बि अव्हांखे इदारे में जेकॾहिं मीडिया जे इदारे में या कंहिं चैनल जे इदारे में अव्हांखे इंटर्नशिप करण जो मौक़ो मिले थो त ज़रूरु करियो। अव्हांजे तबियत जा जेके ख़ामियूं, जेके झिझक, जेका हेज़िटेशन, जेका ऑडनेस आहे सा ख़तमु थी वेंदी। सही ॻाल्हि आहे। That kind of internship removes your hesitation and oddness, ऐं जेको पंहिंजे उन में सोसाइटीअ में वहिंवार सां इलाही पंहिंजा सिंधी छोकिरा ऐं छोकिरियूं, मूंखे ॾाढी ख़ुशी आहे त मुख़्तलिफ़ चैनल्स ते कमु कनि था पिया, इंटर्नशिप कनि था मुफ़्त में, पर कंपोज़ केतिरा थींदा। पंहिंजो काविश चोकड़ो छोकिरो हो जेको खादी शायदि ब्रांड आहे, उन जे उन कैंपेन में वियो ऐं हू पंहिंजे कद खां इलाही वॾो थी वियो। उते सॼो उहा जेका सेटिंग थी, बिल्कुलु त आऊं वरी चाहियां थो त सिंध जो जेको अंदरियूं माण्हू आहे, जेको ॻोठनि में रहनि था, असीं पंहिंजे नियाणियुनि ते एतबार करियूं, असीं पंहिंजे नियाणियुनि खे मौक़ा ॾियूं त कराचीअ ताईं वञी सघनि, हॉस्टल में रही सघनि। हॉस्टल जो माहौल हींअर माशाअल्लाह ॾाढो सिक्योर आहे। बिल्कुलु सही ॻाल्हि ऐं इहे जॾहिं मसलन आऊं पंहिंजे नियाणियुनि, पंहिंजे धीअरुनि भेनरुनि लाइ ॻाल्हाईंदो आहियां त मूंखे पंहिंजी धीअ शाज़बीन शाह अखियुनि अॻियां ईंदी आहे, पोइ उन जे रिकॉर्डिंग आऊं चवंदो आहियां त सिंध जी नियाणी जेसि ताईं शाह लतीफ़ जी सूरमी आहे ऐं थींदी इंशाअल्लाह। मेघवाड़ छोकिरी जीअं USA ताईं पहुती आहे, PhD पई करे तइलीम में, ऐं जेसि ताईं पाण खे कंपोज़ न कंदो तेसि ताईं इहो कमु मुमकिन ई कोन्हे। इहा ॼट पाई बि हूंदी, इहा वॾेराइप बि अव्हां ते मुसलत हूंदी, ऐं अहिड़ा आऊं मटारको फ़क़ीर हमेशह विच चौक ते बीही हमर चोप ॻाईंदुसि, हो जमालो कंदुसि त मुंहिंजी सिंध ख़मीर मां हीअ जेको मिटी आहे, जेका वाहड़ी मिटी हुकुम करींदी हज़ार, असांजी मिटी असांखे सॾे थी न। सिंधी माण्हू त उहो आहे जेको माठ करे वेही न। असीं अलड़ फ़क़ीर जे पटके में, असीं आबदा परवीन जे घड़ोलीअ में, असीं जिते किथे समाया पिया आहियूं। थोरी हिमत, थोरी महिनत, सच खे सच चवण वारी आङुर खणो, आङुर खणणु सिखो। यज़ीद खे चओ त तूं यज़ीद आहीं। इहे शयूं इनोवेटिव, क्रिएटिव, एज़ यू roaming yourself around the strategy, that would be best thing for you. ऐं ॿी वरी हिकिड़ी ॻाल्हि जेका असां सिंधियुनि में माॻई कान्हे, अॻ जी अॻु कथी करणु। जी हा, 5 ॾींहं पोइ जेको माहौल आहे उन लाइ पाण खे कॉन्शियसली तयारु करियो। आऊं ईअं कंदो आहियां, इन खे चइबो प्री प्लानिंग। प्री प्लानिंग इटसेल्फ इज सच ए ह्यूज कॉन्टेंट जेको असां सिंधियुनि में मुतारिफ़ थियल ई कोन्हे। महिराण जे अंगण ते वेठे ही अदराक आगईअ जा जेके गुल असीं छटियूं था। अज़मत मूंसां गॾु आहे, मुंहिंजो डायरेक्टर मुर्तज़ा मजबूर मूंसां गॾु आहे, ऐं ही मूंखे खुली आज़ादी ॾींदा आहिनि त पंहिंजे सिंध जा जेके अंदरियां जेके इलाइक़ा आहिनि, जेका छो जो आऊं ॻोठाणो आहियां, वॾे फ़ख़्र सां आऊं चवंदो आहियां त आऊं मटारको ॻोठाणो आहियां ऐं सभिनी ॻोठाणनि लाइ। सो इहे इल्म, अदब, इदराक, इहा तमीज़ सिखो त छोकिरीअ सां कीअं ॻाल्हाइबो, औरत सां कीअं ॻाल्हाइबो, मुहज़िब थियो, पंहिंजी जीजल ॿोलीअ जो मान रखो। फेसबुक ते स्टेटस था ॾियो, अव्हां जे वात मां का ग़लति लफ़्ज़, को ग़लति शइ न निकिरे। सही, ज़बरदस्त ज़बरदस्त। साईं फिदा हुसैन शाह, इन दी लास्ट, तव्हां हूअं त तमामु घणियूं ॻाल्हियूं कयूं आहिनि जेके ज़ाहिर आहे की अहम आहिनि ऐं मैसेज स्टोरी वठी सघजंदियूं। इन दी लास्ट वरी बि असां तव्हांखां हिकिड़ो को
पर्टिकुलर मैसेज वठंदासीं पोइ पाण पुॼाणींदा हलंदासीं। इल्मु वधायो, अदब वधायो, हिक ॿिए जो एतिराम करियो, सैप करियो। रुगो हिकिड़े जी ॻाल्हि कान ॿुधबी, सभिनि जी ॻाल्हि ॿुधबी। सिंध जीए, मुंहिंजा सिंधी जीअनि, जीएसनि, जीए पाकिस्तान। वॾी महिरबानी। थैंक यू साईं फिदा हुसैन शाह साहिबु, तव्हां आया, तमामु काराइतियूं ॻाल्हियूं थियूं, माहौलियात ते बि ॻाल्हायोसीं, पाण शोबिज़ इंडस्ट्री ते बि ॻाल्हायोसीं, मुख़्तलिफ़ मौज़ुअनि ते ॻाल्हायोसीं, नौजवाननि ते ॻाल्हायोसीं, तमामु खाराइतियूं ॻाल्हियूं। मज़ो आयो कचहरी करे तव्हां सां। हूअं बि जॾहिं मुलाक़ात थींदी आहे, जॾहिं पाण कचहरी में वेंदा आहियूं त टाइम जी ख़बर ई न पवंदी आहे, त गुज़री वेंदो आहे। ऐं वेंदे वेंदे नाज़रीन मां पहिरीं अहम शख़्सियतुनि खे यादि कंदुमि जिन जो अॼु वरसी आहे। तव्हां गज़ल ॿुधी हूंदी, तू जो नहीं तो कुझु बि नहीं, इन समेत केतिरा ई गज़ल आहिनि, उन्हनि ॻाया आहिनि, ख़ूबसूरत गज़ल गायक आहे एस बी जॉन। उन्हनि जी अॼु वरसी आहे, टीं वरसी आहे। अॼोके ॾींहं ते उहे विछड़ी विया हुआ 3 साल अॻु। सो अलाह साईं खेनि गरी करे रहमत करे ऐं उन्हनि जा दर्जात बुलंद करे। लोक ॻाइणी जीवणी बाई जेको आहे उन्हनि जो बि अॼु विछोड़ो आहे, विछोड़े जो ॾींहुं आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल में 82 साल उन्हनि खे थी विया आहिनि अॼु। सो उन्हनि जी बि वरसी आहे। सिंधी फिल्मुनि जो मूसीकार अब्दुल लतीफ़, उनखे बि जेको आहे विछड़ंदे असांखां 48 साल थी विया आहिनि। इन्हनि इहे 3 तमामु वॾियूं हस्तियूं हुयूं पंहिंजी पंहिंजी फील्ड्स में, जेको उन्हनि कमु कयो, सदियुनि ताईं यादि रहंदो। अॼु बि जेके हिननि जा गाना आहिनि, जेके मूसीक़ी उन्हनि तरतीब ॾिनी, जेके उन्हनि ॻाया, चाहे उहो जीवणी बाई हुजे या एस बी जॉन हुजे, अॼु बि उहे सदाबहार लॻनि था। सो अलाह साईं संदनि दर्जात बुलंद करे, गरी करे रहमत करे, बख़्शिश फरमाए। ऐं वेंदे वेंदे हिकु भेरो ॿीहर मां तव्हांखे उहा ई गुज़ारिश कंदुसि त माहौलियाती जेका गदलाण आहे उन ते असां अॼु तफ़सीली ॻाल्हि ॿोल कईसीं। तव्हांखे इहा ई गुज़ारिश आहे त माहौलियाती गदलाण ते थोरी अखि पटियो ऐं जेका बि असांजे आहिनि फैक्टर्स आहिनि, जेके सबबु आहिनि, उन्हनि ते असां कमु कयूं। ऐं उनखां पोइ जेको आहे असां न रुगो पंहिंजी हयाती पाण ई बचाए सघूं था, पर पंहिंजे ईंदड़ नस्ल जी हयाती बचाए सघूं था। माहौलियाती न रुगो ई पाण जेके वण ॿूटा पोखियूं था इन ते उहो कयूं, पर जेके असांजे आसे पासे में जेके फैक्ट्रियूं आहिनि, जेके ज़हरीलो गैसिस या ज़हरीलो धुओं छॾनि थियूं, उन्हनि ते पाण कयूं। जेके हितां हीअ जेके गाॾियूं आहिनि उन्हनि ते बि कयूं। ऐं समूरा इदारा आहिनि, हिननि जा खाता ठहियल आहिनि ऐं सभु सुतल आहिनि। त जेसिताईं तव्हां पाण न जाॻंदा त हू तव्हां ई सुता पिया हूंदा। उन्हनि खे तव्हांखे जाॻाइणो आहे ऐं तव्हांखे पंहिंजो किरदारु पाण बि अदा करिणो आहे त हिन माहौल खे पाण बहितर कीअं कयूं, न रुगो पंहिंजे लाइ, पर आबी जीवत, जंगली जीवत, हीअ जेके असांजा पखी आहिनि, उन्हनि सभिनी जे असांजे जो खे बचाइणु असांजे मथां फ़र्ज़ु आहे। सो अॼोको प्रोग्राम पुॼाणी ते पहुचे थो। मूंखे मुंहिंजी समूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अला वाही।